अॼु जो लेक्चर है उन जो उनवान है मौज़ू जो है वो असां सभिनी सां लाॻापियल है ऐं असां सभई कंहिं न कंहिं वक़्त ते ज़रूरु चाहींदा आहियूं त असां इन्हनि मामलनि खे सम्झणु चाहियूं था या असीं उहे चऊं त उहा मशीनरी जेका असांजे दिमाग़ जे अंदरि कमु करे थी पई असांखे ख़बर हुजणु घुरिजे त उहा कीअं कमु करे थी। ही बुनियादी तौर ते मौज़ू हुन शइ सां लाॻापियल आहे पर अॼु जे हिन मौज़ू जेको आहे लेक्चर जो उहो कामयाबु माण्हू छाखे थो चइजे इंसानी शख़्सियत जो घणरुखी जाइज़ो। उन जे लाइ आउं गुज़ारिश कंदुसि लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जे प्रोफेसर साईं कासिम जमाल चाचड़ साहब जिन खे त पाण हिन मौज़ू ते ॻाल्हि ॿोल कनि ऐं गॾोगॾु साईं सां हिकिड़ो साथी आयो आहे असीं हुनखे भली कार चऊं। अस्सलाम वालेकुम। इनका पहिरियां मां जेको बोबल शरीफ में वर्कशॉप थियो उन तरीक़े वर्कशॉप थियो हुन बि लेक्चर हुयो उन में जेके रहिजी वियो हुयो लेक्चर में तो काफ़ी टाइम लॻी वियो तक़रीबन 2.5 कलाक लॻी विया सो अॼु जे उन में कुझु मां तब्दीलियूं करे ऐं एक्सटेंशन करे यंग एज ग्रुप जेको आहे तव्हांजो उन जे हिसाब सां कुछ पेश कंदुसि। बेसिकली मां माहिर नफ़्सियात आहियां साइकोलॉजी सोशोलॉजी ऐं एंथ्रोपोलॉजी बेसिक सब्जेक्ट्स ऐं प्लस में क्लिनिकली सिकाइट्री मुंहिंजो सब्जेक्ट आहे। मां पढ़ाईंदो आहियां कंस में ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते जिते जिते बि लेक्चर कंदा आहिनि दोस्त वटि कंदा आहिनि ॾाढी ख़ुशी थींदी आहे। सो अॼु जो मौज़ू जेको आहे उहो त तव्हांखे राशिद साहब ॿुधाए छॾियो। मां शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनी भेनरुनि जो अदड़ियुनि जो मुदतियूं टीमुनि जो ख़ासि तौर ते राशिद साहब इस्माइल साहब ऐं जस्व जे ऑर्गेनाइज़र कमेटी खे जेका वक़्तनि फ़वक़्तनि कहिड़े क़िस्म जा वर्कशॉप मालूमात ऐं इंटरेक्शन जा कनेक्शन जा कराईंदी रहंदी। अॼु जे दौर में जॾहिं सोशल मीडिया व्हाट्सएप ग्रुप फेसबुक जिन माण्हुनि में दूरियूं वधाए छॾियूं बज़ाहिर त लॻंदो त दुनिया हिकिड़ो ग्लोबल विलेज थी वई आहे पर असुल में जेका कनेक्टिविटी आहे उहा डिस्टर्ब थी आहे छो जेका फिज़िकल प्रेज़ेंस आहे एज़ ए होल उनजो मैसेज ॾाढो मुख़्तलिफ़ हूंदो आहे। इंसान जी अगर तारीफ़ कजे it is not more than 2 words social animals। human beings are social animals। जॾहिं ॿार ॼमे थो साइंस जे मुताबिक़ त उन में समझ भी कान हूंदी आहे उनमें लैंग्वेज जी डेवलपमेंट भी कान हूंदी ॻाल्हाए कोन सघंदो आहे ऐं शौर बि कोन रखंदो आहे बिल्कुलु ईअं जीअं जानवर हूंदो आहे। जिन बुनियादी तौर ते जॾहिं ॿार ॼमे थो या को बि माण्हू जानवर मां तरक़ी करे इंसान थो थिए जॾहिं हू पाण खे डिफ्रेंशिएट करे थो अचे अपग्रेड करे थो अचे तरक़ी करे अचे थो पाण खे जानवर खां मथां करण जे लाइ ऐं जॾहिं मथां करे थो त हुन में 3 शयूं बि शामिल थी वेंदियूं आहिनि जेके जानवरनि में कोन आहिनि। उहे कहिड़ियूं आहिनि? सोशल सेंस, साइकोलॉजिकल सेंस, स्पिरिचुअल सेंस। इहे 3 शयूं जॾहिं साइकोलॉजिकली चऊं था त उनजा डिफरेंट मुख़्तलिफ़ आस्पेक्ट्स ॿिया बि थी वेंदा जीअं इंटेलेक्चुअल आस्पेक्ट इमोशनल आस्पेक्ट कॉग्निटिव आस्पेक्ट थिंकिंग आस्पेक्ट ऑफ द मेमोरी आस्पेक्ट ऑफ ह्यूमैनिटी
त हमगीर डेफिनेशन अगरि कॾहिं पोइ इंसान जी त उहो छा थींदो, हिकिड़ो अहिड़ो कॉम्प्लेक्स ऑर्गेनिज़म जंहिंजी एग्ज़िस्टेंस में, जंहिंजे वजूद में बायोलॉजिकल वजूद बि शामिल आहे जेको जानवर वांगुरु आहे, जंहिंजे वजूद में साइकोलॉजिकल कंट्रीब्यूशन मौजूदु आहे, जन उनखे साइकोलॉजिकल बॉडी बि आहे, उनखे सोशल बॉडी बि आहे, उनखे स्पिरिचुअल बॉडी बि आहे। इहे 4-5 शयूं मिलाए करे माण्हू थो ठहे। हाणे जॾहिं हिकिड़ो माण्हू एतिरनि शयुनि जो मजमूओ आहे त पोइ हुनजी जेका मंज़िल आहे उहा बि एतिरी घण रुखी हूंदी, हुनजा जेके टारगेट्स या जेके मक़ासिद हूंदा उहे बि एतिरा घण रुखा, कॉम्प्लेक्स ऐं कॉम्प्लिकेटेड हूंदा। अगरि सिर्फ़ु जानवर जी कामयाबी ॻणबी आहे त छा में ॻणबी आहे? जानवर पाण खे कहिड़ी ॻाल्हि में कामयाबु सम्झंदो आहे त उहो कामयाबु थी वियो? टू गेट फूड, इनखे साइकोलॉजी जे वर्डन में चइबो आहे, वर्ड्स में चइबो आहे बायोलॉजिकल नीड्स। छा चइबो आहे? बायोलॉजिकल नीड्स, जेके इंसाननि जूं बि आहिनि ऐं जानवरनि जूं बि आहिनि, जंहिंमें खाधो, हवा, पाणी ऐं ॿियूं जिस्मानी ज़रूरतूं इहे अची थी वञनि। हू उन्हनि खे सिक्योर करणु चाहींदो आहे, हासिलु करणु चाहींदो आहे, ऐं जॾहिं हू हासिलु करे थो वञे त हू गदगद थी वेंदो आहे। आई हैव अचीव्ड दिस। ऐं जॾहिं इंसान थिए पोइ त हुनखे अॻिते सोचणु खपे, छो त इहे बायोलॉजिकल शयुनि जी हासिलात जानवर लाइ बि मौजूदु आहे। उनजो मतन ई इहो आहे, उनजी हासिलात जो जदोजहद जो रुख आख़िरी मंज़िल ई हूंदी आहे। ऐं असां एज़ ए ह्यूमन बीइंग अगरि खाधे पीते, पैसे, दौलत, जाह, ठठ, वॾा वॾा घर ठाहिणु, वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं ठाहिणु, इहे सभिनी शयूं में अचनि थियूं, इहे हासिलु करण में लॻी वेंदासीं या बैंक बैलेंस वधाइण में लॻी वेंदासीं त पोइ इहा सिर्फ़ु कहिड़ी नीड थी वई? बायोलॉजिकल नीड्स, जेके चइबो आहे बेसिक नीड टू लिव, जेका जानवरनि जी इंसाननि जी साॻी आहे। त पोइ इंसान जे लाइ हासिलात कहिड़ी आहे? इहे शयूं हासिलु करण खां पोइ, छो त क़ुर पाक में आहे त खाद खुराक जो या खाइण पीअण जो बंदोबस्तु, रिस्क रोटी जो बंदोबस्तु अलाह ताला पाण करे छॾे थो। मेजॉरिटी जेका माण्हुनि जी आहे उहा बुख जी कान रहंदी आहे, पर उनखे नीड जी जेका ख़्वाहिश आहे उहा ज़रूरु मारे थी। मिसाल जे तौर ते हिकिड़ो माण्हू हिकु मानी ऐं कुझु बोड़ या खीर या लस्सी या बसर या गुड़ सां मानी खाई करे पेट त भरे सघे थो, बुख त ख़तमु थी वेंदी। ईअं आहे त पोइ अगरि मां इहा ॻाल्हि कयां त न, मुंहिंजे अॻियां बोड़ हुजनि, पुलाव हुजनि, मच्छियूं हुजनि, इहा बेसिक नीड कोन आहे। जॾहिं उहे हासिलु करे वेंदुसि त पोइ छा कंदुसि? पोइ ॾिसो बर्गर बि हुजे, जॾहिं मां पोइ डोड़ंदो रहंदुसि ख़्वाहिशुनि जे पुठियां, नीड जे पुठियां में। पोइ फास्ट फूड हुजनि, पोइ ख़बर न हले छा छा हुजनि, पोइ इनजो एंड कोन्हे, ज़िंदगी ख़तमु थी वञे। ज़िंदगी मुख़्तसिर आहे, ज़रूरतूं लामुतनाही आहे, इनजो को एंड ई कोन्हे। पोइ कंहिं ख़ूब चयो आहे इहो हज़ारों ख़्वाहिश ऐसी कि हर ख़्वाहिश में दम निकिले। हाणे शाह साहिब जो बेत आहे त बुख विधाऊं बुगरे जोगी कंदा जुञ, बुख विधाऊं बुगरे जोगी कंदा जुञ। जुञ करणु माना ठठ करणु, मज़ा करणु, ऐश करणु, चिल करणु। छा सां? बुख सां। जॾहिं जोगी सफ़र ते निकिरंदा छा खणंदा? कश्तो। कश्ते में छा हूंदो आहे? कुझु बि न, ख़ाली आहे। लेकिन हुननि जे लाइ इहो कश्तो सभु कुझु आहे। छा चए थो? बुख विधाऊं बुगरे जोगी कंदा जुञ, तलब न रखनि ताम जी ओतियो पीअनि उञ। हू बुख खे खाइनि था, हू बुख सां बुख विसाइनि था, हू उञ सां उञ विसाइनि था। लाहौतिन लतीफ़ चवे मन मारे कयो मुञ। इहे जेके लाहौती आहिनि
उन्हनि छा कयो, पंहिंजूं ख़्वाहिशूं पंहिंजूं लालचूं मारे मुंझ करे छॾियो। पोइ छा थियो, पोइ तुंहिंजे असांजे ख़्याल में त पोइ तोखे ख़तमु थी वञणु खपे, पोइ वजूद ई ख़तमु थी पर न। शाह साहिब चए थो सामी झागे सुञ दो के बज़ाहिर ही वॾी वीरानी ज़रूरु आहे, ही रेगिस्तान ज़रूरु आहे, पर इहो रेगिस्तान अबूर करण खां पोइ सामी झागे सुञ वञी वसीअ खे वेझो थिया त मंज़िल या उनजी हासिला जेका आहे जेका इंसान जी ॻाल्हि आहे, जन जानवरनि वारियूं ख़्वाहिशूं छॾे जॾहिं तव्हां इंसानियत जी ॻाल्हि कंदो त पोइ मंज़िल ॿी आहे। पर जानवर जे रस्ते ते त पोइ तव्हांजे लाइ दौलत, पैसो, इहे बर्गर, इहे खाधा, बसि पोइ इनजे पुठियां हलो। पोइ पंहिंजो ज़मीर, पंहिंजी जेको आहे सोशल सेंस, पंहिंजी ह्यूमनिटी इहा ख़तमु कयो। इन जे बुनियाद ते ई तव्हांखे अचीवमेंट मिली सघे थी जेका तव्हांजे ज़हन में आहे। या अगरि तव्हांखे दौलत खपे त पोइ इंसानियत जो नालो ख़तमु थी वेंदो। चलो हीअ त थी वई जनरल ॻाल्हि। हाणे थोरो इंसान खे साइंटिफिकल वठी था अचूं त इहा सोच सभिनी माण्हुनि जी कान थी वञे त पोइ असां डिफाइन कीअं कयूं त कामयाबु माण्हू कहिड़ो आहे। जेको माण्हू दौलत हासिल करण में कामयाबु थी थो वञे, कहिड़े बि तरीक़े सां ॿुधाए थो मां कामयाबु आहियां। को बि माण्हू जेका बि जंहिं बि क़िस्म जी हासिलात करे थो उहो चए थो कामयाबु आहे। इहा आहे आख़िर चइजे छा खे कामयाबी आहे छा। ॿियो माण्हू आहे जेको यूनिवर्सिटी में पोजीशन नथो खणी सघे। मिसाल जे तौर ते मुंहिंजे ख़्याल में तव्हां अक्सर यूनिवर्सिटी जी स्टूडेंट्स आहियो, ईअं आहे न। मां एक्सपेक्ट कयां त मां यूनिवर्सिटी में फर्स्ट पोजीशन खणां, मां ओतिरी महिनत कयां, मुंहिंजी फर्स्ट पोजीशन कान थी अचे, लेकिन मुंहिंजी 3 पोजीशन मां छा चवंदुसि, मां नाकाम थियुसि, मां फेल थियुसि। या मां चवंदुमि मां टॉप 10 में अचां, मां टॉप 10 में कोन आयुसि, मां टॉप 20 में आयुसि, मां नाकाम थियुसि। मुंहिंजे वालिदेन चवंदा तोखे फर्स्ट पोजीशन खणणु खपे आहे, तूं फेल कीअं थिए। हाणे हू स्टेप ख़तमु, जेका अचीवमेंट आहे उहा ख़तमु, हिकिड़ो टारगेट ई ॿियो रखिजी वियो। वॾी नौकिरी कान मिली आहे, गाॾी कोन आहे, काॾे बि किथे आहे, शानदार घर कोन आहे, वॾो बंगलो कोन आहे, लाइफ में कोई स्टेटस कोन आहे, उहो काॾे बि कहिड़ी आहे। पोइ हाणे असां छा खे चऊं कामयाबु। कामयाबी जा मेजरमेंट जा 2 तरीक़ा आहिनि जेके यूनिवर्सली साइंटिफिकली स्टैंडर्ड जे तौर ते यूज़ थियनि था। हिकिड़ो त आहे अचीवमेंट ऑफ हैप्पीनेस। छा अचीवमेंट ऑफ हैप्पीनेस या प्लेजर। जॾहिं तव्हां ज़िंदगी जे जंहिं बि स्टेज ते आहियो उन स्टेज जे हिसाब सां जेतिरी तव्हां जदोजहद कई आहे, जेतिरो तव्हां कमु कयो आहे, तव्हां उन मां रास थी वञो त हा मां हीउ कमु कयो ऐं मां ख़ुशि आहियां। यानी जेके शयूं तव्हांखे मिलियूं आहिनि उन्हनि खे इंजॉय कयो। जॾहिं यू मे फील हैप्पीनेस, प्लेजर। हिकिड़ो मिसाल ॾियूं हुयो त माण्हू जदोजहद छो थो करे, सर्वाइव छो करे, रीज़न कहिड़ो आहे सर्वाइव करण जो। मां अॼु जी वरितो त बसि सुभाणे मां छाजे लाइ जीअं थो, सुभाणे मां छा ॾिसणु चाहियां थो। इनखे टारगेट करे था अचूं, पिन पॉइंट था करे अचूं। सुभाणे जे ॾींहं में मां छा थो ॾिसणु चाहियां। मां चवां थो सुभाणे मूं ते माण्हू खिलनि, इन जे लाइ जीअंदुसि। सुभाणे मुंहिंजो रिज़ल्ट अचे मां फेल अचे, इन जे लाइ जीअंदुसि। सुभाणे मुंहिंजो एक्सीडेंट थिए, मां इन जे लाइ जीअंदुसि। सुभाणे मुंहिंजे घर में को नाख़ुशगवार वाक़ियो थिए, मां उन जे लाइ जीअंदुसि। ऐं कोन जीअंदुसि। उहा कहिड़ी शइ आहे जेका इंसान खे ज़िंदा रखे थी सुभाणे जे लाइ। कहिड़ी ख़्वाहिश, वेरी गुड। ख़्वाहिश कहिड़ी, जंहिं मां ख़ुशी हासिल थिए। ख़्वाहिश जेका पूरी थिए ऐं उन में छा हासिल थिए, ख़ुशी हासिल थिए। जॾहिं हर इंसान जो जेको हिकिड़ो स्टेप आहे उहो बि खॼे थो उन तरफ़ जंहिं पासे ख़ुशी आहे, जंहिं पासे पेन आहे। सिंपली साइंस डिफाइन करे थी उनखे, इंसान जी मूवमेंट खे, टू मूव टुवर्ड्स हैप्पीनेस एंड टू अवॉइड फ्रॉम पेन। जंहिं पासे तकलीफ़ हूंदी उतां ऑटोमेटिकली माण्हू पासो करे वेंदो।
जेके मुख़्तलिफ़ जानवरनि ते चूहनि ते नंढनि जा जेके तजुर्बा थिया आहिनि उहे जानवर वञी देरि सां सिखे थो भई हितां पेन थो मिले त पोइ उतां वटि करे थो, लेकिन इंसान खे सम्झ आहे, उनखे ख़बर आहे हिन पासे तकलीफ़ हुन पासे कोन थो वञे, जंहिं पासे आसानी आहे हुन पासे ॾाढो करे थो वञे। हीअ ऑटोमेटिकली इंसान जे बुनियाद में रखियल ई आहे। हिकिड़ो थी वियो त भई जेको असां कमु कयूं जंहिं स्टेज ते आहियूं असां हुन ख़ुशी महसूसु कयूं ऐं असीं पाण खे कामयाबु आहियूं। मां हिकिड़ो लस्सी जो गिलास पी निम जे वण जे हेठां खट ते जेको आहे अजरक ताणी पई रहां, ख़ुशि आहियां, मां फस्ट क्लास में बि ठीकु आहे, ख़ुशि आहे, ठीकु आहे, हीअ बि कामयाबी आहे। ॿियो तरीक़ो कहिड़ो आहे कामयाबी? ॿियो तरीक़ो आहे जंहिंखे हुन डिफाइन कयो लंबार ऐं डार्विन, जेको आहे थ्योरी ऑफ सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट, थ्योरी ऑफ नेचर, थ्योरी ऑफ एवोल्यूशन, थ्योरी ऑफ चेंज। उनजे मुताबिक़ त ज़िंदा रहण जो हक़ कुदरत उनखे ॾिए थी, चांस उनखे ॾिए थी जेको ज़िंदा रहण जे लाइ फिट आहे, जेको ज़िंदा रहण जे लाइ फिट आहे। ऐं ज़िंदा रहण लाइ फिट केरु आहे? जेको वधीक सिहतमंद आहे, उहो ई जेको वधीक सिहतमंद हूंदो उहो ई ज़िंदा रहण जे क़ाबिल हूंदो, उहो ई सर्वाइव करण जे क़ाबिल हूंदो। ऐं सिंपली पोइ उन डिफाइन कयो त इहो सिहतमंद छा खे चइबो आहे? सिहत असां छा खे चऊं त हीअ सिहतमंद आहे, हीअ सिहत आहे। व्हाट इज़ हेल्थ? ज़हनी, जिस्मानी, साइकोलॉजिकल, इमोशनल। त उनखे टू पुट इन सिंपल वर्ड्स त हुन चयो त जंहिंमें एडेप्ट करण जी सलाहियत आहे। छा करण जी? एडेप्ट करण जी, जंहिं पाण खे तब्दील करण जी सलाहियत आहे अकॉर्डिंग टू द सिचुएशन, टू मीट, टू ओवरकम द क्रिटिकल सिचुएशंस। उनखे जेको हू ओवरकम करे थो वञे त हू ई सर्वाइव कंदो आहे। ॾिठो वञे त आहे बि ईअं, जेको हादसा बर्दाश्त करे थो वञे, जेको ज़िलज़िला सही थो वञे, जेको इकोनॉमिकल क्राइसिस बर्दाश्त करे थो वञे, जेको टेररिस्ट एक्ट्स थियनि था मुख़्तलिफ़ क़िस्म जा उन में सर्वाइव करे थो वञे, उहो ई सर्वाइव कंदो। बाक़ी न त जेको हूंदो उन में तबाह थी वेंदो, जेको पाण खे बचाए कोन सघंदो। त हीअ जेका डेफिनेशन आहे हेल्थ जी, हिन में ह्यूमनिटी घटि आहे। छा आहे हिन में? ह्यूमनिटी घटि आहे। जे मां अगरि वधीक सिहतमंद आहियां इन डेफिनेशन मुताबिक़ त मां ॿिए खे धिको ॾेई किराए करे ॿिए खे मारे करे तिनकी हलंदी आहियां। त ह्यूमनिस्टिक डेफिनेशन जेका आहे उहा कहिड़ी आहे? सिहत जी। पाण उन ते ॾिसणु कंदासीं त ह्यूमनिस्टिक डेफिनेशन जेका आहे सिहत जी, त उनजा कहिड़ा कहिड़ा डायमेंशन्स, कहिड़ा कहिड़ा उनजा पासा कहिड़ा कहिड़ा आहिनि। ऐं अगरि असां पाण खे सिहतमंद रखण में कामयाबु था वञूं त शायदि असांजी ज़िंदगी जो मक़सदु बि उहो ई हुजे ऐं टारगेट बि उहो ई हुजे। मां कराए थो। सो व्हाट इज़ हेल्थ? हाणे ॿुधायो सिहत छा खे चइबो आहे? हिकिड़ो थी वियो आहे जेको माण्हू बीमार कोन्हे उहो सिहतमंद आहे। आहे जंहिं माण्हू खे का बि बीमारी कोन्हे उहो सिहतमंद आहे। पर साइंस इनखे सिहत कोन थी चए। हेल्थ जे पासा असां कहिड़ा कहिड़ा काउंट कयासीं? नंबर 1 बायोलॉजिकल, यानी जिस्मानी वजूद। हाँ ही था। नंबर 2 ही कन पे का समय। सोशल। नंबर 3 और है साइकोलॉजिकल। नंबर 4 ये 4 शयूं आहिनि जेके इंसान खे जानवर खां जुदा कनि थियूं। इहे 4 शयूं आहिनि जेके इंसान खे जानवर खां मथ भरो कनि थियूं। अगरि असां चवंदासीं त हुनखे का बीमारी कोन्हे त हू सिहतमंद आहे त पोइ असां स्पिरिचुअलिटी खे किथे रखंदासीं? छो त असांजे ज़हन में बीमारी जी जेका एग्ज़िस्टेंस आहे, मौजूदगी आहे, उहा जिस्मानी आहे।
लार्जली साइकोलॉजी खे किरां कंदासीं, सोशल साइंस खे किरां कंदासीं, स्पिरिचुअलिटी खे किरां कंदासीं। त साइंस पोइ चयो त हेल्थ, हीअ जेके डेफिनेशन ॿुधायां थो इहा डिफाइन कई आहे WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन। हेल्थ इज़ नॉट मेयरली द एब्सेंस ऑफ द डिज़ीज़। जेका सिहत आहे उहा सिर्फ़ु कंहिं बीमारी जी अदम मौजूदगी जो नालो न आहे। अगरि मां बीमार कोन आहियां त मतिलबु कोन्हे मां सिहतमंद आहियां। इट इज़ अ स्टेट, छा इहा? इट इज़ अ स्टेट, इहा हिकिड़ी कैफ़ियत, हिकिड़ी हालत आहे ऑफ कंप्लीट वेलनेस। कंप्लीट वेलनेस of a person, biologically, psychologically, socially and spiritually। जन हिकिड़ी अहिड़ी बैलेंस्ड स्टेट जिते बीमारी त कान आहे, पर हिकिड़ी अहिड़ी स्टेज आहे जिते माण्हू साइकोलॉजिकली, बायोलॉजिकली, सोशली ऐं स्पिरिचुअल कंप्लीटली वेल बीइंग स्टेट में आहे, वेल आहे। हाणे हिते अञा बि कंफ्यूजन आहे, त वेल छा खे चओ? उनजो हिकिड़ो त साइंसी हल न त भई जेको फंक्शनल आहे, जेको माण्हू कमु करे थो, हुनजो कमु मुतासिर कोन थो थिए, उहो सिहतमंद आहे। मिसाल जे तौर ते तव्हां सभु अगरि कंहिं क्लास जे हिकिड़े क्लास में हुजो ऐं का बि बीमारी कान हुजे, हिकिड़े स्कूल मां हुजो, तव्हांखे सेम टीचर्स पढ़ायो हुजे, एडमिशन सेम ईयर में थी आहे, सेम सब्जेक्ट आहे, पढ़ाइण वारा टीचर सेम आहिनि, फैसिलिटीज़ आर सेम यू आर अवेलेबल, छा ॿिन्ही जी अचीवमेंट साॻियूं हूंदियूं आहिनि? छो? फंक्शनैलिटी, यानी आउटकम, यानी एक्सपेंसिस, फैसिलिटीज़ त सेम आहिनि, पर आउटकम मुख़्तलिफ़ आहे। पोइ साइंस जो जंहिंजो आउटकम वधीक आहे, फंक्शनल आउटकम वधीक आहे, उहो हेल्दी आहे। जंहिंजो फंक्शनल आउटकम वधीक आहे उहो हेल्दी आहे। हाणे वधीक छा खे चवंदासीं? हुनजो फंक्शनल आउटकम वधीक आहे, हुनजो घटि आहे। पोइ इन्ही कंफ्यूजन खे बि ख़तमु करण जे लाइ एडवांस्ड जेका मेजरमेंट थींदी आहे साइंटिफिक साइंस जी, हुनजो त जंहिं माण्हू में जेतिरो पोटेंशियल आहे, छा आहे? जंहिं माण्हू में जेतिरो पोटेंशियल आहे, हू पंहिंजो फुल पोटेंशियल यूज़ करे सघे। हिकिड़ो टीचर आहे त हू बहितरीन टीचर हुजे, जंहिं लाइ ज़रूरी आहे त हुनजे रिकॉर्ड में जॾहिं बि तव्हां CV शायदि या कोन ठाही हूंदी, जॾहिं CV लिखबी आहे करिकुलम विटा, पोइ उनमें मुख़्तलिफ़ जेके अचीवमेंट्स लिखी वेंदियूं। अगरि मां टीचर आहियां त मां लिखंदुसि त मुंहिंजो हेतिरा साल एक्सपीरियंस आहे, मां हे सब्जेक्ट पढ़ाया आहिनि। ओके, कहिड़ी ख़बर त मां रेगुलर रहियो आहियां कोन रहियो आहियां, मां सब्जेक्ट स्पेशलिस्ट आहियां, इनमें कोई शक कोन्हे। कॉलेज में अपॉइंटेड भी आहियां, इनमें कोई शक कोन्हे, मुंहिंजो एक्सपीरियंस काउंट थींदो हेतिरा साल। पर इहा शइ कीअं कजे त मां वेंदो बि रहियो आहियां, मां रेगुलर भी आहियां, पंक्चुअल भी आहियां ऐं पढ़ायां बि थो, ऐं जंहिं तरीक़े सां पढ़ायां थो उहो कामयाबु तरीक़ो बि आहे। कीअं कजे? हाणे मां लिखंदुसि त मां पंहिंजे कैरियर में हेतिरा कामयाबु स्टूडेंट्स पैदा कया, जंहिंमें 50 PhD, मां 50 PhD स्कॉलर्स जी सुपरविजन कई आहे, या 25 जी कई आहे, या 20 जी कई आहे। मां हेतिरनि खे मास्टर्स करायो आहे, मूंखे हे एवॉर्ड्स मिलियल आहिनि, मूंखे बेस्ट टीचर जो एवॉर्ड मिलियल आहे फिलाणी जुकातिन जे तरफ़ां, ऑथेंटिक जेके सोसाइटीज़ आहिनि उन्हनि जे तरफ़ां, गवर्नमेंट जे तरफ़ां या इंटरनेशनल कंहिं फर्म जे तरफ़ां। मां हेतिरी कॉन्फ्रेंस में पार्टिसिपेशन कई आहे, मां हेतिरी कॉन्फ्रेंस में पेपर्स पढ़िया आहिनि, मुंहिंजा हेतिरा रिसर्च आर्टिकल्स आहिनि। हाणे हुननि खे कुझु शक रहंदो मुंहिंजी में आई एम सक्सेसफुल टीचर, ख़तमु थी वियो। त साइंस जो नालो इन ॻाल्हि जो आहे त कंफ्यूजन ख़तमु थिए, ठीकु आहे।
ॿ टीचर मां आहियां डॉक्टर साहब आहे अगरि असां साॻी फैकल्टी में हुजूं सेम डिग्री आहे सेम कॉलेज में असां पढ़ी करे निकिरी आया आहियूं मुंहिंजे अकाउंट में को हिकु बि पेपर कोन्हे मिसाल जे तौर ते मुंहिंजे अकाउंट में को हिकिड़ो बि पी जी कोन्हे जंहिंजी मां ट्रेनिंग कराए FCPS या MD या PhD कराइण खे पास आउट करायो आहे त CV स्ट्रॉन्ग कई हूंदी डॉक्टर साहब जे अकाउंट में 15 10 बि आहिनि आहिनि त पोइ छा कबो अगरि उहो कंहिं खणंदा छाजे करे त ही कामयाब टीचर आहे ही कामयाब टीचर आहे हुनखे कामयाब टीचर खपे थो हाणे ॿी ॻाल्हि था कयूं ही ॻाल्हि कईसीं असां फंक्शनल टीचर हिकिड़ी ॿी तंज़ीम आहे उनखे को सोशल वर्कर मोटिवेटर खपे थो केरु खपे थो मोटिवेटर खपे थो मोटिवेशनल स्पीकर खपे थो हू चवंदा भई असांखे मोटिवेशनल स्पीकर खपे असां हिननि क़िस्म जा प्रोग्राम कंदा आहियूं सोसाइटी में ॻोठनि में शहरनि में ही पार्टिसिपेंट्स हूंदा हेतिरा प्रोग्राम थींदा हेतिरो असां पैकेज ॾींदासीं ऐं असांजी रिक्वायरमेंट ही आहे त हुन ही शयूं हुजनि हाणे उन में जेके CVs एप्लीकेशन जमा थींदियूं हिकिड़ो जेको बेस्ट टीचर आहे बेस्ट टीचर त ज़रूरी आहे त उहो बेस्ट मोटिवेशन स्पीकर हुजे ज़रूरी आहे हूंदो उनजे लाइ छा खपे कम्युनिकेशन स्किल्स नॉलेज हू पंहिंजी में छा लिखे त मूं वटि डिग्री कहिड़ी आहे सोशियोलॉजी में छा लिखो त मां PhD आहियां सोशियोलॉजी में मां कम्युनिकेशन ते हेतिरियूं स्टडीज़ कयूं आहिनि हेतिरनि मैगज़ीन्स में स्टडीज़ पब्लिश थियूं आहिनि मां हेतिरा लेक्चर ॾिना आहिनि ऐं इन लेक्चर्स में ही मूंखे जेके उन फर्म्स आहिनि उनजे मूंखे सर्टिफिकेट मिले थो बेस्ट कम्युनिटी जेको आहे मोटिवेशन स्पीकर जे सर्टिफिकेट मिले थो त हू प्रिफर कंहिंखे कंदा उनखे कंदा जंहिं वटि इहे शयूं हूंदियूं अकाउंट में हूंदियूं छा चवंदा त ही कामयाब सक्सेसफुल मोटिवेशनल स्पीकर आहे ऐं सक्सेसफुल कहिड़ी रीति कंदा मोटिवेशन स्पीकर अॼुकल्ह कहिड़ा कहिड़ा मशहूरु आहिनि ॿिया छो कोन्हे मां छो कोन्हे डॉक्टर साहब छो कोन्हे तव्हां मां असांजो छो कोन्हे मुंहिंजो शोको आहे छो त मां साइकोलॉजिस्ट आहियां साइकेट्रिस्ट आहियां बिहेवियरिस्ट आहियां त मुंहिंजो शोको आहे ठीकु आहे पर मुंहिंजी हिन एरिया में का परफॉर्मेंस कोन्हे मुंहिंजी इंट्रस्ट कान्हे मां हिकिड़ो लिमिटेड माण्हू आहियां पर मां साइकेट्रिस्ट आहियां त कासिम अली शाह हुजे या महेश्वरी हुजे दे आर नॉट साइकेट्रिस्ट उहे OPD कोन था कनि उनजे अकाउंट में खाते में के PhD स्कॉलर्स कोन हूंदा FCPS स्कॉलर्स कोन हूंदा MD स्कॉलर्स कोन हूंदा माण्हू कंहिं न कंहिं एरिया में खुटल ज़रूरु आहे त सक्सेसफुल माण्हू कंहिंखे चइबो कामयाब तरीन माण्हू कंहिंखे चइबो इंसान में जंहिं क़िस्म जूं जेतिरियूं क्वालिटीज़ मौजूदु आहिनि हू उन सभिनी में आउट परफॉर्मर हुजे छा हुजे आउट क्लास उनजी परफॉर्मेंस हुजे बेस्ट टीचर हुजे बेस्ट मोटिवेशनल स्पीकर हुजे ही सिर्फ़ु न हुनजे अकाउंट में हुजे हुनजी CV में हुजनि विद एविडेंस पर इन सभिनी हूंदे अगरि माण्हू अगरि का औरत आहे त सुठी माउ कान आहे हाणे छा कंदुसि बहितरीन मोटिवेशनल स्पीकर आहे बहितरीन टीचर आहे बहितरीन पॉलिटिकल वर्कर आहे पर सुठी माउ कान आहे हाणे छा कंदो त हू बहितरीन या कामयाबु इंसानु आहे हाणे छा चवंदुसि हिकिड़े एस्पेक्ट में शी मे बी जंहिंखे चइबो आहे आइडियल पर्सन एज़ ए होल आइडियल पर्सन कोन थी सघां मां अगरि सुठो भाउ न हुजां बट आई एम गुड टीचर आई एम गुड फिजिशियन आई एम गुड स्कॉलर आई एम गुड राइटर त मां सुठो भाउ कोन आहियां हाणे मूंखे तव्हां बहितरीनु इंसानु चवंदव
चलो मुझे पाड़े में माण्हू दुख में घर हुआ मां रज ते खावां अॼुकल्ह थी हुई हले थो न वरी हुन बगले के साम्हूं सिधो फ़क़ीर वेठा हूंदा ऐं पंहिंजे ॾेखाव जे लाइ गाॾियुनि तां माण्हू लहंदा उनखे पैसा ॾींदा पर पाड़े न आहे पर उहो त का राति न जाए गुज़री आहे छा सम्झो तूं पाड़े वारनि जे लाइ अज़ाब ॾियणो हूंदा पोइ तव्हां हुनखे बहितरीनु पाड़ेसी चवंदो कोन चवंदो त पोइ कामयाबी छा खे चइजे पाण सां सचो हर कोई आहे उहो वरी छा हूंदो आहे हा हिकिड़ी आहे इहे अचे थी पर जेके चइबो आहे वी आर ट्राइंग टू डिफाइन अ पर्सन्स हेल्थ एंड सक्सेसफुलनेस एज़ ए होल पोइ एज़ ए होल ॾिसंदे त माण्हुनि जा रोल कहिड़ा कहिड़ा आहिनि एज़ ए ह्यूमन बीइंग मूं ते जेके रोल वाबस्ता आहे मूंसां मां उन सभिनी रोल्स में बहितरीनु हुजां त पोइ मां बहितरीनु इंसानु आहियां मां फादर आहियां त मां बहितरीनु फादर हुजां मुंहिंजे रोल में आहियां हस्बैंड आहियां त मां बहितरीनु हस्बैंड हुजां ब्रदर आहियां त बहितरीनु ब्रदर हुजां पाड़ेसी आहियां त बहितरीनु पाड़ेसी हुजां टीचर आहियां त बहितरीनु टीचर हुजां हर मामले में नथो थी सघे परफेक्ट वी आर नॉट discussing, we are not trying to define the who is perfect, who is successful person. हर डिपार्टमेंट में हर शोबे में हर रिश्ते में परफेक्ट पर कंहिं में वस बि न हुजो अगरि हिकिड़े में असां ज़बरदस्त क़िस्म जी परफॉर्मेंस ॾिनी आहे त ॿिए में बदतरीन न हुजो मां उहा ई ॻाल्हि कई त मतिलबु अगरि मां बहितरीनु टीचर आहियां मां बदतरीन पाड़ेसी न हुजो खणी बहितरीनु पाड़ेसी कोन आहियां त एवरेज ते हुजो पोइ अचूं था वञे डिफाइन कीअं था वञूं असां हाणे हीअ ॻाल्हि पिया कयूं त हेल्दी केरु आहे वधीक सिहतमंद केरु आहे जेको माण्हू वधीक सिहतमंद आहे उहो वधीक सक्सेसफुल आहे सांग का डस्टर भी तो कौन शॉपर में डस्टर क्यों Ay, kita jadi.
लीजिए। मतलब है कि थोड़ा समझे तो रफ यूजर पॉजिटिव माइनस चार्ज पे ले लेते हैं, पॉजिटिव नहीं माइंड में पॉजिटिव चार्ज पॉजिटिव चार्ज होता है लेकिन these are the multiple dimensions of health. Multiple dimensions of health. जेका मिड सेंटर है इन सेंटर ते माण्हू न नेगेटिव आहे न पॉजिटिव आहे, यानी न हेल्दी आहे न अनहेल्दी आहे, बीमार भी कोन आहे त सेटल भी कोन आहे। हाणे जेतिरो माण्हू हिन पासे वेंदो पॉजिटिविटी जे तरफ़ ओतिरो वधीक सेटल थींदो वेंदो। मिसाल के तौर पर गुड टीचर, गुड हस्बैंड, गुड ब्रदर, गुड नेबर, गुड लेक्चरर, गुड सोशल वर्कर, गुड मोटिवेशनल स्पीकर, जितरो वधंदो वेंदो इनजी का एंड कान्हे, इनजी का एंड कान्हे जो हाणे परफेक्ट आहे। अरे बेटा मां असां ये रोल डिस्कस कयूं था धीरे धीरे ये आहिनि कहिड़ा कहिड़ा जंहिं सां हिकु बेसिक आइडिया अची वञे। ऐं जेको माण्हू हिन पासे नेगेटिव थी वियो त उहो छा हूंदो? अच्छा हाणे अगरि चऊं था बीमार त हिकिड़ो माण्हू हीउ जेको मिड लाइन आहे 0 पॉइंट आहे इन खां 1 माइनस ते आहे उहो बीमार आहे, माना बीमार आहे। ॿियो माण्हू आहे -4 ते आहे, ॿिन्ही मां सेहतमंद कीअं आहे? ॿई माइनस वारा आहे, ॿई माइनस वारा आहे, हिकिड़ो -1 ते आहे, हिकिड़ो -4 ते आहे। इन ॿिन्ही मां सेहतमंद कीअं आहे? ॿिन्ही मां सेहतमंद कीअं आहे? हाँ तो इहा जेका कंफ्यूजन दूर करणी त ईअं कोन थो चई सघिजे त को माण्हू मुकमल तौर ते अनहेल्दी आहे या बीमार आहे, ईअं कोन थो चई सघिजे त को बि माण्हू मुकमल तौर ते सेहतमंद आहे। इहा जेका डेफिनेशन आहे इहा रिलेटिव आहे त कंहिंजी भेट में, त कंहिंजी भेट में जिते बि वेंदो तव्हां अकेला हूंदो त पोइ तव्हांजो मद मुक़ाबिल आहे ई कोन, पोइ को मयार ई कोन, मयार थींदो तॾहिं जॾहिं तव्हांजो कंहिंसां मुक़ाबिलो आहे। त हुनजी भेट में अगरि मां बहितरीन टीचर हुजां पर मुंहिंजी जॻह ते को ॿियो अहिड़ो को जिन अची वञे पोइ त बहितरीन कोन थींदुसि, हूंदो आहे न। हीअ त मुंहिंजो दोस्त रहियो आहे, हीअ त सभु मूंसां हीअ यूनिवर्सिटी हीअ जेका हेतिरा मुंहिंजा अवार्ड्स आहिनि, हाणे हू नओं आयो आहे, सभु हुन पुठियां लॻी पिया आहिनि। असांजा माण्हू जेका बसि नई शइ जे पुठियां पोइ छा पैदा थींदो? जेलसी पैदा थींदो। माण्हू इहो कोन ॾिसंदो त भाई ही दैट पर्सन इज मोर हेल्दी देन मी, I am healthy, but that person is more healthy. I have achievements in my account, but he has more achievements in his account. यानी acceptance, यानी छा कंदो? Acceptance. अगर तव्हां में acceptance न थी अचे पर jealousy थी अचे, छा थी अचे? jealousy थी अचे, पोइ हाणे तव्हां healthy आहियो न healthy आहियो? Yes, तव्हां में unhealthy trait अची वियो। पर अगर तव्हां हुनखे accept कयो था, उसका फ्रेंडशिप में जो था मुझे इज्जत एहतराम भी किया था एंड एक्सेप्ट किया था कि ही दैट पर्सन हैज मोर रिच अकाउंट, ही हैज मोर रिच अकाउंट देन मी, देयरफॉर आई एम, इफ आई एम हेल्दी पर्सन देन आई हैव टू oblige him, आई हैव टू रिस्पेक्ट हिम। तो ही मुझे हेल्दीनेस है। ये जेके मुख्तलिफ लाइनूं आहिनि इहे माण्हुनि जा मुख्तलिफ रोल आहिनि, माण्हुनि जा मुख्तलिफ किरदार आहिनि। उन किरदार में कहिड़े किरदार में केतिरो अॻिते आहे, कहिड़े किरदार में केतिरो पोइते आहे, उहो उनखे जनरली डिफाइन करे। ठीकु आहे, ॻाल्हि क्लियर थी वई। इहो पॉसिबल कोन आहे त को बि माण्हू लास्ट स्टेज ते हुजे बीमारी जी ते, हिन खां वधीक ॿी का बीमारी आहे कोन, की मुमकिन ई कोन आहे, हिन खां वधीक ॿी का सिहत कोन्हे, इहो बि मुमकिन ई कोन आहे। इहा हिकिड़ी कंटिन्यूटी आहे, माण्हू कॾहिं हेल्दी आहे कॾहिं अनहेल्दी आहे, कॾहिं हेल्दी आहे कॾहिं अनहेल्दी आहे, कंहिं दौर में हेल्दी हुजे कंहिं दौर में अनहेल्दी आहे, हिकिड़े प्रोफेशन में हेल्दी आहे ॿिए प्रोफेशन में अनहेल्दी आहे। इहा हिकिड़ी रिलेटिव कंडीशन आहे।
ठीक है। तो पाण थोड़ो रोल्स हैं जेके इनके ॾिसण कयो त रोल कहिड़ा कहिड़ा आहिनि इंसान जी कंहिं बि माण्हू जी लाइफ में। जॾहिं कंहिं माण्हू खे वधीक इंसान थियणो आहे, मल्टीपल रोल प्ले करणा आहिनि, वधीक हेल्दी थियणो आहे, कहिड़ा कहिड़ा रोल प्ले करे जेके हुन ते डिस्टाइन आहिनि जेके करणा आहिनि। किताब टोटल 8 रोल है एक जैसे कि वधीक भी हूंदा पर जेके साइंटिफिक डिफाइन थियनि हुन पर फर्स्ट डायनेमिक आहे डायनेमिक माना आज तो ठीक है ऑप्टिमाइज what define comes in socially responsible असां माण्हू ते रिसर्च घणी कई आहे न उनजे करे असां वटि नाला कोन्हे जेके माण्हू तहक़ीक़ कंदा नई शइ दरियाफ़्त कंदा उहो नालो पंहिंजो तो असां ही बद सिधी शइ जेके चइबो आहे ॿिए जे माल ते विचूं वठणु आहे पराए माल ते टोपी लॻाइणु इहो हुनजो राइट आहे त हुननि जे महिनत कई अदालत में हुनखे नालो वरितो वञे असां कंदासीं त सिधी नाला कंदासीं सोशली रिस्पॉन्सिबल नंबर 3 personal containment बस 4% पे तो पहुंच जाएगी and human beings की responsibility roles में कई शामिल हैं 8 थिंग्स शामिल हैं लेकिन असां 4 लिखियूं भी वास्ते ॾिसी सघंदा था नंबर फर्स्ट इज डायनेमिज्म व्हाट इज डायनेमिज्म माण्हू जेको हुजे मुतहरक हुजे छा हुजे मुतहरक हुजे बाख़बर हुजे नॉलेजफुल हुजे ऐं असांजी ख़ुशनसीबी आहे त असांजो जेको सिंध जो हीरो आहे शाद लतीफ़ उनखे तहरुक पसंदि आहे मुतहरिक किरदारनि खे हीरो बणाए थो पोइ भेट अचे थो शाह सभी में ते जंहिंमें हू सुस्ताई खे निंदे थो तहरुक खे वधीक उभारे थो अचे थो वाह ॿियो मन वहण जी ॻाल्हि आहे हलण जी ॻाल्हि आहे रिढ़ण जी ॻाल्हि आहे उहा पेरनि सां हलो सीने सां हलो गोॾनि भर घिसंदा हलो ठूठनि ते ठिड़कंदा हलो लेकिन हलंदा हलो वेहो न वेठनि तां वारी न हल त हे कांदी थी त जेको माण्हू वधीक मुतहरक आहे जॾहिं हुनखे नॉलेज हुजणु खपे हुनखे हलंदो हलणु खपे
उनके हलन बट वेद लिखा शाल थी जाए दादा खोले सही हाँ सुती पेर ड्रिघा करे वडी जाड़ कया है दर भर उभी दोस्त जे त सुरपुर बूंद सुया है तू ससी की जेको पेर ड्रिघा करे सुनी रही ये थोड़ो जुल्म कयो तो अगर जागन हुजी हा तो हुन जी सुस फुस पाण में जो उन ॻाल्हायो पए उठन जो उथण माण्हुनि जो उथण त तोखे ख़बर पइजी वञे हा ॿी छा थो चए असुल आरी ॼाम जे सॻी तूं न सुया सियाए तूं आरी ॼाम जी का माइटणी बि कोन हुई हुन जे स्टेटस जे बराबर बि कान हुई न की का बादशाहज़ादी हुई न की का हुनजी ज़ात वारी हुई न की का हुनजी माइटणी हुई पर पोइ बि पुनू तो सां शादी कई हो पर पोइ पुनू तो सां ऐं तो छा कयो चएसो पुनू सी पिया आहे थी निभागी निडो करे कोई भी पुनू तोखे पंहिंजो कयो ऐं निभागी तूं निडो थी करे सो सुम्हण खे सुस्ती खे काहिली खे छा साईं निंदे थो ऐं इहो पहिरियों रोल आहे ह्यूमन बीइंग जंहिंमें हुनखे डायनेमिक रहणो आहे चुस्त रहणो आहे अलर्ट रहणो आहे होशियारु रहणो आहे राति जो बि ॾींहं जो बि घड़ी घड़ी पल पल गौतम बुद्ध बि इहा ई ॻाल्हि कई आहे गौतम बुद्ध बि इहा ई ॻाल्हि कई आहे त तव्हां बाख़बर हुजो हर लम्हे में हर वक्त में पंहिंजे जिस्म जे हर हिस्से खां हर वक़्तु बाख़बर थी वञो जेतिरे तव्हां बाख़बर थी वियो त तव्हां कामयाबु आहियो ॿियो बैत बि लिखो किथे केरु शाह साहब जी शाइरी जेका जेतिरी पढ़िजे थकियाई थर थेल चढ़ चिकियाए चोटीअ हलंदे हो त पुनूअ ॾे भउ मिड़ियो ई भेल सभु डपु ड्राव ख़तमु करे छॾ उथी राव रे वेठनि था वारी वेठे त वई मर त मोचारी थी छा तुझे छा साहब मर त मोचारी थी वेही विझम वेर दिल में आण मथोड़ तूं किरण सुनो खे सुस्ती काहिली अख्तियार करे केर मंज़रूं करे केर पढ़े केर वञे केर इहो ॼाण हासिल करे केर कंहिंसां कम्युनिकेट करे इहो पल लाइ बि तूं सोचो त तुंहिंजो इरादो तब्दील थी वञे मंज़िल ॾाढी ॾुखी आहे पर छा छा थो चए तोड़े लही न पे त बि राहत आहे ॾिढ़ण त असांजो जेको मुर्शिद आहे असांजो जेको गाइड आहे सिंध जो सिंधियुनि में ख़ुशनसीब आहे उनजी पूरी शाइरी में तव्हांखे किथे बि सुस्ती काहिली अणॼाणाई इन शइ जी तारीफ़ त परे जी ॻाल्हि आहे त जिते बि ज़िक्र मिलंदो उनखे निंदियो वेंदो जेको चरखो ईअं चओ जीअं भूई भुरको न सुणे अच्छा वरी इन सां गॾु बि चए थो ख़बरदार इहा जेको तोमें तहरुक अचे जेका तूं तहरीक हलाए जेका तूं मूवमेंट खे जेको कमकार करे उहो दुनिया खे ॾेखारण जे लाइ न कर उनमें सच्चाई हुजे तुंहिंजे पंहिंजे अंदरि सां तुंहिंजे पंहिंजे कम सां अॼुकल्ह छा आहे ॿ क़दम खणी करे तस्वीर कढी फेसबुक ते रखी था छॾियो छा सभु छा थो चए चरखो ईअं चोर जीअं भूई भुड़को न सुणे आधी रात अच्छा ही शालती जेको न ही शाह इनायत रिज़वी जो आहे आधी रात जो इनायत चए उथी आतण हो राति जो जॾहिं माण्हू सुम्ही रहंदा आहिनि तंहिंखां पोइ तो त तुंहिंजो साथ बराबरि सोन थी ठीकु आहे डायनामिज़म डिफाइन थी वियो कुझु त जेको माण्हू वधीक मुतहरक आहे जेको माण्हू वधीक बाख़बर आहे वक़्त खां हालात खां सिचुएशन खां पाण खां सगत खां दोस्तनि खां पाड़े खां दोस्त खां दुश्मन खां चङाई खां लिङाई खां उहो माण्हू वधीक इंसान आहे जानवर बेख़बर हूंदो नंबर 2 आहे ऑप्टिमाइज़ेशन छा ऑप्टिमाइज़ेशन जी माना छा आहे ऑप्टिमम जी माना छा आहे लफ़्ज़ आहे ऑप्टिमम वध खां वध ऑप्टिमाइज़ेशन जो मतिलबु आहे वध खां वध
जे शइ खे तव्हां बहितर था सम्झो उन जे लाइ वधि खां वधि रोल प्ले कयो। जॾहिं चङाई जे लाइ जेको बि तव्हां हथ वधायो था पंहिंजे वस ऐं वधि आहे ओतिरो ज़रूरु कयो ऐं वधि में वधि कयो, घटि न। सोशली रिस्पॉन्सिबल ह्यूमन बींग्स आर सोशल एनिमल्स। अगरि असां पाड़े वारनि जी या परे वारनि जी सॾ में सॾ कोन था ॾियूं, ॾुख में ॾुख भाई कोन था ॾियूं, ख़ुशी में शरीक कोन था ॾियूं, then we are not socially responsible person, then we are not good human being. ये बुनियादी डेफिनेशन में शामिल है। पर्सनल कंटेंटमेंट तव्हां पंहिंजे अंदर में एतिरा मुतमिन हुजो, तव्हां में एतिरो इत्मीनान हुजे जो तव्हां में हिर्स पैदा न थिए, तव्हां में हिर्स पैदा न थिए, तव्हां में जेलसी पैदा न थिए। वो है ना वो जो भगत कबीर जो रूखा सूखा खायो, ठंडा पानी पियो, वेख पराई झोपड़ी मत ललकारे जियो। इन जूं शयूं ॾिसी करे तव्हां में बेचैनी पैदा न थी, तव्हां में बेइत्मीनानी पैदा न थी, तव्हांजो सुकून ख़राब न थिए, तव्हांजी निंड ख़राब न थी, तव्हां जेको आहे सो उन ते ई तव्हांखे इत्मीनान अची वञे। हीअ बि असांजो इंसान जो रोल आहे। 4 रोल। Number 5. Occupational efficacy. Occupationally effective. Number 6. Economically emancipated. Economic emancipation. Number 7. Relieved from pain and discontentment. उनके पेन ही कौन होती है, उनके के इत्मीनानी अच्छे ही कौन, बेचैनी थे ही कौन थी। Number 8 and last, homeostasis. Occupationally effective. मां त वाढो आहियां, ग़रीब मिस्किन इहो को कमु आहे, मां त ऑफिसर हुजां, मां त क्लर्क आहियां, मां त लेक्चर आहियां, मां त ग़रीब मिस्किन मास्तर आहियां, मुंहिंजो कहिड़ो रोल आहे? पर साइंस जी डेफिनेशन जे मुताबिक़
हुनजो जेको रोल आहे ऑक्यूपेशनल, वो रोल पंहिंजो हुन में जेको पोटेंशियल आहे वो मैक्सिमली प्ले करे। असां वटि ईअं थिए थो? असां वटि आहे कोन्हे। अगरि मां आहियां टीचर त मां बिज़नेस में करे वेठो आहियां, पेट्रोल जूं तेल जूं बोतलूं में शाम जो वठी ॾियां, आहे नी, दुकान बि खोले थो वठां, यानी मां पंहिंजूं ख़्वाहिशूं पूरियूं करण जे लाइ, ख़्वाहिशूं नीड न, देयर इज़ डिफरेंस बिटवीन नीड एंड विश, इन ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। त मां पंहिंजे प्रोफेशन सां सचो कोन आहियां, मां पंहिंजी ख़्वाहिशुनि सां सचो आहियां, पर हेल्दी माण्हू उहो आहे जेको हुनजो ऑक्यूपेशन आहे हू उन में ज़बरदस्त क़िस्म जी परफॉर्मेंस करे। वाडो आहे त बहितरीन क़िस्म जो वाडो हुजे, टीचर आहे त बहितरीन क़िस्म जो टीचर हुजे, हारी आहे त बहितरीन हारी हुजे, मच्छी वारो आहे त बहितरीन मच्छी वारो हुजे, दूध इहो विकण खीर विकण वारो माण्हू आहे त बहितरीन खीर विकण वारो माण्हू हुजे, उनमें मिलावट न करे, माप तौर में बेईमानी न करे, ऐं पंहिंजी ज़रूरतूं पूरियूं करण जे लाइ अगरि हू कमु कंदो उन में बरकत पवंदी। ख़्वाहिशुनि जे पुठियां दौड़ंदो त पोइ उहा साॻी ॻाल्हि वरी पढ़णो पवंदो, पोइ ख़्वाहिश कॾहिं बि कंहिंजी पूरी कान थी आहे। हिकिड़ी ख़्वाहिश पूरी थींदी आहे त मुंहिंजा 5-8 ख़्वाहिशूं जनम वठंदियूं आहिनि, जिन ख़्वाहिश बचा ॾियणी आहे। ठीकु आहे, ॿियो आहे छहों आहे इकोनॉमिकली एमेंसिपेटेड। इहो छा हूंदो आहे? जेको जुड़ी अचे उनखे जस, छा जेको जुड़ी अचे उनखे जस, माना मुंहिंजे ज़हन मथां, मुंहिंजी नफ़्सियात मथां, मुंहिंजे अखियुनि मथां हर वक़्तु ग़रीबी सवार न हुजे। जेको उहा सवार हूंदी त उहा छा कंदी? मुंहिंजे सेल्फ एस्टीम खे लो करे छॾींदी, मुंहिंजी परफॉर्मेंस में ख़राबी पैदा कंदी, मां हिकांदो थी करे को बि कमु न करे सघां। जेको आहे उन जे मुताबिक़ अगरि मां पंहिंजो जेके नीड्स पूरी कंदुसि त मुंहिंजी परफॉर्मेंस फर्स्ट क्लास हूंदी ऐं मां पाण खे इकोनॉमिकली ग़रीब कोन ठाहींदो, मां पाण खे डिप्राइव कोन ठाहींदो। त हीअ हेल्थ थी सिहतमंद रहण जे लाइ बुनियादी शइ आहे। मां बेईमानी कोन कंदुसि, रिलीव्ड फ्रॉम पेन। जेको माण्हू ॿारड़ी में रहे थो, मूंखे थोरो ॿुधायो इहो ॿारड़ी जो अॼुकल्ह त मीडिया जिते किथे अची विया, ॿारड़ी रही कान आहे। जॾहिं असां हूंदा हुआसीं ॻोठनि में त का परेशानी कान, घर ख़र्ची कान मिलंदी, गुरुद्वारा कान, बल्कि केतिरे सां ते ख़बर ई कान हुई का स्कूल जे लाइ ख़र्ची मिलंदी आहे, त एॾो फ़िक्र कोन हूंदो। अॼुकल्ह छो फ़िक्र आहे? 50 रुपए ते ॿार राज़ी कोन था थियनि, 100 रुपए ते राज़ी कोन था थियनि, छो? तव्हां मार्केट वञो था उते कहिड़ा परेशान थी था वञो। त जेका मीडिया आहे हुन तव्हांखे हिकिड़ी ओपन मार्केट में तव्हांखे पंहिंजे घर में वेठे उते मार्केट लॻाए छॾी, जेका तव्हां में विशेष पैदा करे थी, जेका तव्हां में ख़्वाहिशूं पैदा करे थी, जेका तव्हां में लालच थी पैदा करे, ऐं उन शइ खे अचीव करण जे लाइ तव्हां में हिकिड़ी बेचैनी थी पैदा करे। जिन तव्हां पंहिंजे घर में हूंदे बि तकलीफ़ में आहियो, पैसनि हूंदे बि ग़रीब आहियो, मानी ढोल ते खाईंदे बुखिया आहियो, पाणी पीतो आहे पर पोइ बि वञे ख़तमु कान थी आहे, ईअं आहे कोन आहे? त असां हर वक़्तु पेन में आहियूं, असांजूं सभु ज़रूरतूं अधूरियूं रहियल आहिनि, हर वक़्तु असां डिस्ट्रेस में आहियूं, असांजो सुकून ख़तमु थी वियो। त हेल्दी माण्हू उहो आहे जेको हू इज़ रिलीव्ड फ्रॉम पेन एंड डिस्ट्रेस, जिन ते इन शयुनि जो असरु नथो थिए, उन शयुनि खां मत बराऊं थी चुको आहे। नंबर 8 एंड लास्ट बट नॉट लीस्ट, इट इज़ होम्योस्टेसिस। छा आहे होम्योस्टेसिस? इहो छा हूंदो आहे? इक्विलिब्रियम, बैलेंस, बराबरी, या जंहिंखे चइबो आहे तवाज़ुन, सिंधी में जो थींदो तवाज़ुन। जॾहिं असीं मुआशरे जो हिसो आहियूं, बिल्कुलु ईअं जीअं इंसानी जिस्म जा मुख़्तलिफ़ जेके उज़वा आहिनि
उन्हनि मां अगरि हिकिड़े कंहिं बि ऑर्गन में प्रॉब्लम आहे त ॿियो ऑर्गन बि डिस्टर्ब थींदो, ॿी बॉडी बि सही नमूने कमु कोन करे सघंदी। त मुआशरे में, घर में, पाड़े में, मोहल्ले में, शहर में जेको हिकिड़ो तवाज़ुन जो माहौल क़ाइमु थियल आहे उन खे ख़राबु न कयो। मां पाण खे रिस्पॉन्सिबल ठाहियां त मां इहो जेको मिसाल जे तौर ते असां एडवांस कंट्रीज़ में अगरि तव्हां पढ़ंदो उते गाॾियुनि जो हॉर्न घटि ॿुधणु ईंदो आहे, सवाइ ज़रूरत जो कोन हुजे। पर असां वटि छा आहे, वॾा वॾा जेका तकलीफ़ आहे हुन में कहिड़ी डिसहार्मनी, स्ट्रेस थी पैदा थी। पाड़े में असां ख़्यालु कोन कंदा आहियूं त असांजी जेका एक्टिविटी थिए पई उनजो पाड़े वारनि ते ख़राबु असरु पए। गाॾी पार कंदे को लिहाज़ कोन कंदा आहियूं, रोड क्रॉस कंदे बि कोई लिहाज़ कोन कंदा आहियूं। अगरि मां बाइक ते आहियां त मूंखे कार वारनि ते वरी कावड़ आहे, वॾो गुस्सो आहे। इहे त आहिनि ई बदमाश, इन सभु हराम जा पैसा कमाए करे गाॾी वठी विया। अगरि मेराण ते आहियां त वॾी गाॾी वारा आहिनि ई बदमाश, हिननि खे साइड ॾियणी कोन्हे। हीउ मूंखां अॻिते छो वञे, हुनखे पुठियां हारन वॼे थो अचे, मूंखे ज़रीब कंदो अचे। अगरि छोकिरियूं कॉलेज अचनि थियूं, यूनिवर्सिटी अचनि थियूं, ॿार शादी आयूं आहिनि, हाणे उन माहौल खे ख़राबु करिणो आहे, छा था कयूं, चिल था कयूं। माना असां ॼण त मुआशरे में जेको तवाज़ुन आहे उनखे क़ाइमु रखण जी कोशिशि कयूं ई कोन, बल्कि उनखे बिगाड़ण जी कोशिशि कयूं। हिन में जेके बि शयूं आहिनि उन्हनि में जीअं सां सुबुह जो थोरी देरि ॻाल्हि पई थी साईं सां ऐं जेको आहे उहो राशिद साहिब सां ऐं इस्माइल साहिब सां, त तज़ाद खां सवाइ कंहिं शइ जो वजूद कान बि नथो सघे ऐं का बि शइ अकेली कान आहे, सभु शयूं जुड़नि में आहिनि या ग्रुप में आहिनि। अगरि उन ग्रुप में तवाज़ुन न हूंदो त हारमोनी कान हूंदी, सुकून कोन हूंदो, बेचैनी हूंदी। पर उन जे बरक्स इहे ॿई शयूं हिक ॿिए जे लाइ लाज़िम मज़मून बि आहिनि। यादि रखो त जेको इक्वलिब्रियम आहे, तवाज़ुन उहो ॿिनि क़िस्म जो थींदो आहे। अगरि तव्हां फिज़िक्स पढ़ी आहे सुठे नमूने सां, हिकिड़ो आहे स्टैटिक इक्वलिब्रियम, ॿियो आहे डायनेमिक इक्वलिब्रियम। वी आर टॉकिंग अबाउट डायनेमिक इक्वलिब्रियम। शयुनि जे वजूद जे लाइ, वजूद कायम रखण जे लाइ स्टैटिक इक्वलिब्रियम मैंडेटरी आहे। त उहो जेको तज़ाद पैदा थियो, उन तज़ाद खां पोइ बि हारमोनी में रहण जे लाइ वरी डायनेमिक इक्वलिब्रियम तमामु ज़रूरी आहे। इंसान मुतहरिक आहे पर उन जी हरकत में बि तवाज़ुन हुजे, त जी ॿियनि शयुनि में डिस्टर्बेंस पैदा न थिए, न त वजूद खे ख़तरो थी वञे। ठीकु आहे, इसमें सही कया। हाणे अचूं था असांजी ॻाल्हि ते त भाई जेको वरी वॾो प्रॉब्लम आहे, त फेसबुक ॾिसजे, व्हाट्सएप ॾिसजनि, दोस्तनि सां घुमिजे, स्टडी कजे त आख़िर छा कजे, टाइम ओतिरो ई आहे, टाइम बचे ई कोन थो। टाइम मैनेजमेंट, त इहे शयूं अचीव करण जे लाइ ख़बर कीअं पए त कहिड़ो रोल केतिरो प्ले करिणो आहे, त जीअं असांखे हासिलात मिले ऐं असांजी एक्टिविटी। जॾहिं टाइम टेबल ठाहियो था त ज़हन में रखो कहिड़ी ॻाल्हियूं, हीउ जेको टेबल आहे, त जेको तव्हांजो हिन वक़्तु कमु आहे कहिड़ो आहे उहो, यू आर स्टूडेंट, यू आर स्टूडेंट। जेको तव्हांजो कैरियर आहे, सभ खां अहम कमु तव्हांजो कहिड़ो थी वियो, यू आर स्टडी। ॿिया जेके रोल आहिनि उहे तव्हांजे लाइ एतिरा मैंडेटरी कोन आहिनि, एतिरा इम्पॉर्टेंट कोन आहिनि। अगरि इम्पॉर्टेंट हूंदा त अर्जेंट कोन हूंदा, अगरि अर्जेंट हूंदा त इम्पॉर्टेंट कोन हूंदा। ठीकु आहे, जेको कमु ज़हन में हुजे, अर्जेंट हूंदो, इम्पॉर्टेंट हूंदो, उहो तव्हांजे कैरियर जे मुतलिक़ हूंदो। इन खां अलावा ॿियो को बि कमु तव्हांजे लाइ न अर्जेंट आहे न इम्पॉर्टेंट आहे। ठीकु आहे, त तव्हां सभ खां पहिरियां हाणे उहो कमु कंदो जेको मोस्ट अर्जेंट आहे ऐं मोस्ट इम्पॉर्टेंट आहे। तव्हां हिते लिखंदो नंबर 1, कॾहिं लिखंदोसि नंबर 1, पहिरें खां नंबर 1 सभ खां पहिरियां हाणे जो हाणे तव्हांजे टाइम टेबल ठाहियो, लिखो कहिड़ो कमु कयां, त ॾिसंदो त मुंहिंजो कैरियर कहिड़ो आहे, मुंहिंजो बुनियादी रोल कहिड़ो आहे। बुनियादी रोल कहिड़ो आहे प्रोफेशनली, त मां स्टूडेंट आहियां। अच्छा, सब्जेक्ट कहिड़ा कहिड़ा पढ़ना आहिनि, सुभाणे कहिड़े जी टेस्ट आहे, जे हफ़्ते में टेस्ट कहिड़ी आहे,
जिन अर्जेंट है केस फ्रंट सब्जेक्ट जी फ्रंट जी पहिरियां कहिड़ी है पहिरियां ही है तो मोस्ट अर्जेंट ही आहे ऐं इंपॉर्टेंट भी आहे पर ॿी सब्जेक्ट जेका आहे उहा अर्जेंट इंपॉर्टेंट त आहे पर अर्जेंट कोन आहे उनखे रखंदो तव्हां खाने ॿिए में पहिरियां ही सब्जेक्ट उन खां पोइ न मथे 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 सॉरी हेठि हा टू हाणे उन खां पोइ ॿियूं एक्टिविटीज़ अहिड़ियूं हूंदियूं जेके इंपॉर्टेंट त हूंदियूं पर अर्जेंट कोन हूंदियूं तव्हांखे टे त रखो इंपॉर्टेंट आहे अर्जेंट आहे पर करणी आहे कुझु टाइम खे मैनेज कीअं था कयो को को टाइम कढी वठंदासीं नंबर 3 नंबर 4 उहा शइ हूंदी आहे जेका पर्सनल ग्रोथ जे लाइ नंबर 4 इहा कहिड़ी शइ आहे पर्सनल ग्रोथ पर्सनल कंटेनमेंट जेकी शइ तव्हां पंहिंजे मन जी चाह जे मुताबिक़ कंदा आहियो मिसाल तौर लिटरेचर जो मुतालो आहे मिसाल तौर का मूवी ॾिसणी आहे अगरि मूवी ॾिसणी आहे त उन में ॾिसो मूंखे वधीक फ़ाइदो कहिड़ी मां थींदो आया तव्हांजे सब्जेक्ट सां वापसि त बहितरीनु मूवी कहिड़ी थी अचे जेका तव्हांखे एंटरटेन बि करे पर उन सां गॾु तव्हांखे कोई लेसन बि ॾिए त जॾहिं तव्हां पंहिंजी एक्टिविटीज़ खे इन्हनि जे मुताबिक़ मैनेज कंदो त यकीन ॼाणो त तव्हांजो जेको वॾो मक़सदु वॾो गोल रखियल आहे लाइफ में उहो टुकड़ा टुकड़ा थी वेंदो ऐं जॾहिं तव्हां कम खे टुकड़नि में विहाए छॾियो ऐं अॼु जो कमु तव्हां टुकड़े वारो करे न सघिया आहियो त पोइ पंहिंजी हिते जेको लाइफ जो गोल रखियो एतिरो गौर कयो जेको लाइफ जी गोल रखियो आहे हिते गौर कयो हिकिड़ो हूंदो आहे फैंटेसी ॿियो हूंदो आहे इमेजिनेशन मां थिंकिंग टाइप से ॿुधायां जॾहिं माण्हू गोल्स रखंदो आहे लाइफ जा जॾहिं माण्हू गोल्स रखे थो न उनजी 3 टाइप्स हूंदियूं ऐं उहे बुनियादु रखनि थियूं तव्हांजी थिंकिंग कहिड़े टाइप जी आहे सभ खां पहिरीं जेका थिंकिंग हूंदी आहे उनखे चइबो आहे रियलिस्टिक थिंकिंग छा चइबो आहे रियलिस्टिक आर रियलिटी थिंकिंग हाणे रियलिटी थिंकिंग कहिड़ी आहे आई एम स्टूडेंट ऑफ फिजियोलॉजी सेमेस्टर 3 सेमेस्टर 2 मिसाल जे तौर ते ऐं फिजियोलॉजी में पढ़ंदे ग्रेजुएशन करे सघे थी पोइ मास्टर करे सघे थी आहे न पोइ एम.फिल करे सघे थी पोइ PhD करे सघे थी उनखां पोइ जॉब पोइ रिसर्च पोइ आर्टिकल्स पोइ सोसाइटी में रोल ठीकु आहे न त हाणे हिन वक़्तु मां कहिड़े साल में आहियां 3 साल में आहियां हाणे अगरि मां पाण खे एज़ ए PhD स्कॉलर सम्झणु शुरू कयां मुंहिंजो बिहेवियर मुंहिंजो रवैयो प्रोफेसर वारो हुजे त मां रिलैक्स थी वेंदुसि छा थी वेंदुसि मुंहिंजे बिहेवियर में उहे शयूं अची वेंदियूं अनरियलिस्टिक पर प्रैक्टिकली मां जेको रोल आहे मुंहिंजो एज़ ए स्टूडेंट उहो विसरी वेंदो माण्हू त वेह पोइ त वरी वरी ॻाल्हियूं कोन्हे वॾा ख़्वाब ॿुधाइबा पर हक़ीक़त में जेको 3 साल जो कमु हुयो सब्जेक्ट फिजियोलॉजी जो होमवर्क में उहो कयो ई कोन ऐं इहो हर ॾींहुं हीअं गुज़रंदो वेंदो पोइ वरी फाइनल में मार्कूं ओतिरियूं कोन ईंदियूं पोइ छा थींदो मूंसां टीचर ज़ुल्म कयो आहे मां त PhD जे लाइ पियो सोचियो छा चवंदो माण्हू मां त PhD जे लाइ पियो सोचियो मां त PhD करणु चाहियां थी मां सोसाइटी खे यूनिवर्सिटी कंट्रीब्यूट करणु चाहियां थी पर छा कयो यूनिवर्सिटी ज़ुल्म थी करे टीचर ज़ुल्म था करे कहिड़ा हक़ीक़त ॾिठो वञे त तव्हांखे रोल जेको आहे उहो हिकिड़े ॾींहुं वारो जेको रखियलु आहे उहो पूरो कयो कोन्हे शाम जो शाम पाण हिसाब कयो माण्हू उहो ई टाइम टेबल ते त जेको अर्जेंट आहे जो हाणे करणु ठीकु आहे PhD स्कॉलर थींदुमि लाइफ में थींदुमि लेकिन हीउ जेको अॼु जो कमु आहे इहो PhD स्कॉलर थियण जो हिकिड़ो हिसो बुनियादी स्टेप पहिरियों क़दम आहे अगरि पहिरियों क़दम ई कोन्हे खयो त लास्ट स्टेप त ईंदो ई कोन करे ॿी थिंकिंग कहिड़ी हूंदी आहे फैंटेसी थिंकिंग कहिड़ी हूंदी आहे फैंटेसी थिंकिंग हीअ जेका ॻाल्हि करेसीं न पाण इहा त स्टूडेंट हुजे 2nd ईयर 3rd ईयर 4th ईयर हुजे पर उहो पाण खे सम्झे ई न त मां स्कॉलर आहियां हीअ फैंटेसी थिंकिंग आहे जेका पॉसिबल आहे हीअ हूंदी आहे इमेजिनेटिव थिंकिंग 3rd टाइप कहिड़ी हूंदी आहे इमेजिनेटिव जेकी चइबो आहे आउट ऑफ ब्लू थिंकिंग जंहिंजो तव्हांजे हिन वक़्तु मौजूदा लाइफ स्टाइल जा कहिड़े सभु वास्तु वजह को तालुक़ बि आहे मिसाल जे तौर ते स्टूडेंट ऑफ फिजियोलॉजी चलो साइकोलॉजी चलो साइकेट्रिस्ट में पंहिंजी ॻाल्हि थो कयां मां साइकेट्रिस्ट आहियां मां ॻाल्हियूं अहिड़ियूं सोचां पंहिंजे लाइ
तो भाई मां FCPS त करे यूनिवर्सिटी में अची वियुसि हाणे मां ही वॾो फलाणो बिज़नेस कंदुसि डॉक्टर वरी बिज़नेस डॉक्टर वरी बिज़नेस ठहे थो मुंहिंजी कैरियर मुंहिंजी लाइन में आहे ई कोन ॾिठा तो केतिरा डॉक्टर जेके बिज़नेस कंदा जेके लैंड ग्रेबर्स भी आहिनि जेके पॉलिटिशियन सियासतदान भी आहिनि जेको उनजो बुनियादी रोल ई कोन्हे छाकाणि त उहो जेका थिंकिंग रखनि था उहा इमेजिनेटिव रखनि था अनरियलिस्टिक थिंकिंग रखनि था उन में छा थींदो त उहो पंहिंजो जेको प्रोफेशन आहे उहो उन सां सचा कोन थी सघंदा उहो उन में बि बिज़नेस शुरू करे टीचर आहे त उहो टीचरी खे बिज़नेस सम्झंदो वो छा कंदो पैसा वठंदो मार्कुनि जा पैसा वठंदो रिश्वत वठंदो पास करण जा पैसा वठंदो मुख़्तलिफ़ कहिड़े खे खामखाली एक्टिविटीज़ कराए पैसा रोड़ींदो किथां न किथां को न को तरीक़ो ॻोल्हे कढंदो छाकाणि त उहो हिकिड़ो अनरियलिस्टिक इमेजिनेटिव थिंकिंग जो मालिक माण्हू आहे सो पंहिंजे रोल ते कंफाइड रहण जे लाइ तव्हांखे ख़बर हुजे त ही हफ़्तो मूंखे ही सब्जेक्ट कवर करिणो आहे मुंहिंजो टेस्ट आहे त उन एक्टिव रखो इन जे मुताबिक़ ॿिया ख़्वाब तव्हांजा भले हुजनि लेकिन उनखे खानो तव्हां चोथो ॾींदो फोर्थ ॾींदो 1 2 3 कोन ॾींदो क्लियर थी आहे थियो क्लियर अॻिते हलिजे आख़िरी पार्ट टाइम छा थियो 4:15 थी बस आख़िरी पार्ट है हेल्थ साइकोलॉजी हेल्दी माइंड हेल्दी माण्हू त कलाक ॿ कलाक थी डिस्कस कयूं पिया थोरो अनहेल्दीनेस उहो छा थींदो आहे यानी साइकोलॉजिकल सोशल इमोशनल कॉग्निटिव डिस्टर्बेंसिस कीअं थींदियूं आहिनि ऐं उहे असांजे हेल्दी रहण खे अफेक्ट कीअं थियूं कनि नफ़्सियात में साइकोलॉजी में डिज़ीज़ जो वर्ड इस्तेमालु कोन थींदो छा जो डिज़ीज़ माना बीमारी पर डिसऑर्डर जो वर्ड इस्तेमालु थींदो छो त हुन जेको वर्ड हुयो लास्ट जेको हुयो एर्थ उहो कहिड़ो हुयो होम्योस्टेसिस कहिड़ो हुयो होम्योस्टेसिस नॉट एक्सटर्नली बट होम्योस्टेसिस अ बैलेंस तवाज़ुन विदिन एज वेल अ ह्यूमन बीइंग आर सोशल एनिमल्स. They have multiple dimensions of their health, which is defined as a state of complete wellness, socially, psychologically, emotionally, behaviorally, spiritually, biologically. ये जेके भी dimensions of health आहिनि इन्हनि पाण में भी हार्मनी हुजे मां आहियां त डिसेबल माण्हू पर मां इहो न भायां त मां गोल विझी सघां थो अनलिस्ट बोलता है लेकिन त मां विड़ी बि सघां थो फिज़िकली फाइट बि करे सघां थो अगरि इहो हूंदो त आई विल बी अनहेल्दी त होम्योस्टेसिस जेको विदिन आहे उहो डिस्टर्ब थी वेंदो प्रोफेशनली मां टीचर आहियां जी पहिरियां ॻाल्हि करे चुकासीं अगरि मां पाण खे वॾो बिज़नेसमैन बि भायां सियासी लीडर बि सम्झां पाण खे त इहो अनहेल्दी एस्पेक्ट आहे हा बाक़ी इहा ॻाल्हि मां कयां त मां ख़ुदि टीचर आहियां या कोन सुठो माण्हू सुठो नेबर जेको मुंहिंजो रोल में आहियां या कोन ॿिनि शयुनि जे मापनि में माण्हुनि पाण खे न विझे
छाजे करे छाकाणि त बॉडी मुंहिंजी में जेको बैलेंस आहे होमियोस्टेसिस आहे उहो डिस्टर्ब थींदो, उनजो ऑर्डर ख़तमु थींदो, उनजी तरतीब ख़तमु थींदी, उनमें को डिसऑर्डर पैदा थींदो, डिज़ीज़ न आहे। ऐं जॾहिं डिसऑर्डर पैदा थींदो नतीजो छा निकिरंदो, मुंहिंजी फंक्शनैलिटी जेका बेसिक फंक्शनैलिटी आहे एज़ माई प्रोफेशन एज़ माई कैरियर, उहा फंक्शनैलिटी आर आउटकम डिक्लाइन थी। हूंदुसि त टीचर जेके मुंहिंजी परफॉर्मेंस एज़ ए टीचर सुठी कान्हे, मुझे करियर में के ग्रेजुएट्स के पोस्ट ग्रेजुएट्स के पीएचडी स्कॉलर्स के मास्टर्स के डिप्लोमेट्स में होता जब ये सुनो हुजनि त पोइ कंधु खणी करे नथो चई सघां त मां प्रोफेसर आहियां, मां बहितरीन टीचर आहियां, पोइ पंहिंजे मन में छाती पाइणु खपे। क्लियर थी आहे त होमियोस्टेसिस या हार्मनी जो रहणु तमामु ज़रूरी आहे, उन डिसऑर्डर पैदा न करे। ख़बर कीअं पए त मां जेका ॻाल्हि कयां पियो हा हेल्दी माइंड जी ॻाल्हि आहे या अनहेल्दी माइंड जी ॻाल्हि आहे, ऑर्डर्ड ॻाल्हि आहे या डिसऑर्डर्ड ॻाल्हि आहे, की ख़बर पवंदा। मुंहिंजी फंक्शनैलिटी अॻे स्टूडेंट आहियां त मुंहिंजी परफॉर्मेंस केतिरी आहे स्टूडेंट जे लाइ, मार्कुनि खे काउंट न कयो, कीप इन माइंड रखियो, मार्कुनि खे काउंट न आहे कबो, पंहिंजे पाण खां पाण पुछा कयो त जेको मुंहिंजो सब्जेक्ट आहे उन ते मूंखे केतिरी ग्रिप आहे ऐं तव्हांजो अंदरि तव्हां सां पाण सां कूड़ करे कोन ॻाल्हायो। ॿियनि खे ॿुधाइण जे लाइ त माण्हू कूड़ ॻाल्हाईंदो आहे त मां हीअ पढ़ी छॾियां, मूंखे सॼो कुझु यादि आहे, पर पाण खां पुछा कयो भाई तोखे यादि आहे या कोन्हे, तोखे सब्जेक्ट ते ग्रिप आहे या कोन्हे, अंदरि जवाबु मिलंदो तव्हांखे, त उहो ई सही जवाबु आहे। ठीकु आहे। ऐं जॾहिं हार्मनी ख़राबु थींदी आहे, डिसऑर्डर पैदा थींदो आहे त पोइ माण्हू डॉक्टरनि जो रुख कंदा आहिनि। छा कंदा आहिनि, हिकिड़ो मूं वटि स्टूडेंट आयो लॉ जो, ॾाढो माना हिकिड़ो जंहिंखे चइबो आहे एग्रेसिव बिहेवियर हुजे, हुनसां भाउ बि गॾु हुजनि। उहो चए पियो त मूंखे ॿाहिरि चवनि था त तूं जेको आहे बसि लॉ जी डिग्री छॾ, तूं बनियो संभाल, पर मां कीअं बि करे लाइक़ु थींदुमि, मां ज़िंदगी जो उसूल ठाहे छॾियो। मुंहिंजे ॿाहिरि छो था चवनि तोखे तूं लाइक़ु न थी, हुननि खां पुछा कयो, हुननि खां पुछा कयो तव्हां मां मुंहिंजो कमु मक़सदु तव्हां सां आहे, इन जे करे जो मुंहिंजी फीस रहियल आहे उहो फीस जमा नथा कराइनि, करे हिन फीस जमा कराई कोन, पंहिंजी गाॾियुनि ते पैसा ख़र्चु कयूं, हज करण ते पैसा ख़र्चु कयूं, मुंहिंजी फीस जमा न कराई। नतीजे में यूनिवर्सिटी वारनि या कॉलेज वारनि जिते पढ़े थो मूंखे हुतां निकालो इम्तिहान ॾियण ई कोन ॾिनो। अच्छा, हाणे कहिड़े सेमेस्टर में, आख़िरी सेमेस्टर में एग्ज़ाम कोड एग्ज़ाम पोयां 3-4 सेमेस्टर जी फीसूं ॾियण जेके 2.5 लख 3 लख थींदी, हाणे हुननि चयो आहे त भई इहे फीस जमा करा त पोइ तूं आख़िरी सेमेस्टर में वेंदे रखंदा, इहे फीस जमा कोन था कराइनि। मां चयो तूं क्लास केतिरा अटेंड कया, मां फुल क्लास अटेंड कया, फुल कया, गुस्सायो कोन न। मां चयो हाणे हिकु महिरबानी कयो मूंखे लिस्ट ठाहे ॾियो त तव्हांजे जेको फर्स्ट सेमेस्टर में सब्जेक्ट कहिड़ो पढ़ायो, उहो त पुराणो थी वियो यादि कोन्हे, पर फाइनल ईयर जा सब्जेक्ट कहिड़ा कराइनि। He was able to write just name of 2 subjects about which I not sure कि whether वो फाइनल के सेमेस्टर में आएंगे तो उनके पान की रियलाइज थी मचू वाला तो सप्ली केतरी हो, सप्ली 12 सप्ली टोटल सब्जेक्ट केतिरा है 25 चेपे 26 चेपे तो जो हाणे ॿुधा तूं क्लास अटेंड केतिरा कया त आहिस्ता आहिस्ता जस्ट स्टार्टिंग सां आस्क बाय आस्क क्वेश्चन्स उनके रियलाइज थी वियो त मुंहिंजा भाउ मूंखे फीस छो कोन था ॾियनि। अच्छा रही किथे रहियूं शहर में, हॉस्टल ते कोन रही, हॉस्टल ते न रही छो, बसि हुते शहर में रहे हिते तोखे ॿाहिरि न पैसा ॾिना छो पैसा ॾींदा, त तोखे नशो कंदो आहे, छा नशो कंदो, कहिड़ो नशो नाला वरिता, छा छा नशो कयो, उहो तुंहिंजो दोस्त ने राय छॾियो, नशे जा पैसा किथां आणींदे ॿाहिरि ॾींदा। मां त कुझु कोन कयो, मां सिर्फ़ु क्वेश्चन पुछा कया अधु कलाक खां पोइ ही रियलाइज़ कि देयर इज़ द प्रॉब्लम। जॾहिं माण्हू डिसऑर्डर में अची वेंदो आहे त पोइ हुनखे अंदरि जो आवाज़ बि ग़लति इंफॉर्मेशन हूंदो आहे, त उन खां बचण जे लाइ ज़रूरी आहे त माण्हू पंहिंजे अंदरि खां पाण पहिरियों क्वेश्चन पुछा करे त भाई तूं कहिड़े साल में कहिड़े सब्जेक्ट में हेतिरे में, अच्छा सब्जेक्ट कहिड़ा कहिड़ा फलाणा फलाणा, अच्छा पीरियड फलाणा फलाणा, अच्छा तुंहिंजी परफॉर्मेंस केतिरी आहे, फलाणे टीचर जी क्लास जी परफॉर्मेंस केतिरी आहे,
मार्कू ॾियण वारे सां झगड़ो करण जे बदिरां पाण सां पाण झगड़ो कजे ऐं कॾहिं कजे उन ॾींहुं फ़ैसिलो कजे जंहिं ॾींहुं डिसाइड करिणो आहे त मोस्ट अर्जेंट कहिड़ो आहे, मोस्ट इम्पॉर्टेंट कहिड़ो आहे, उहो कमु उन ॾींहुं पूरो कयो या कोन कयो। ठीकु है, क्लियर। ऐं जे डिसऑर्डर पैदा थींदो छा, डिसहारमोनी पैदा थींदी। डिसहारमोनी माना बेसुकूनी, अंदरां माण्हू कुझु थो ॿाहिरां कुझु ॿियो। पोइ छा थींदो, माण्हू पाण खे पाण सम्झाइणु शुरू कंदो, जेके चइबो आहे ऑटोमेटिक थॉट्स या रुमिनेशंस। हाणे तव्हां जेको बि कमु करणु वेहंदव तव्हांजे ज़हन में सोचूं कहिड़ियूं ईंदियूं। हाणे तव्हांजी अटेंशन ख़राबु थींदी, तव्हांजी कंसंट्रेशन ख़राबु थींदी, तव्हांजी रजिस्ट्रेशन ख़राबु थींदी, तव्हांजी मेमोरी ख़राबु थींदी, तव्हांजी रिकॉर्ड ख़राबु थींदी। वेहंदव 2 कलाक 3 कलाक पढ़ी सघंदव 1 कलाक, जंहिं तव्हांजी परफॉर्मेंस ते इफेक्ट पियो। छा इफेक्ट पियो? जॾहिं परफॉर्मेंस ते इफेक्ट पवंदो त छा थींदो, तव्हां लो फील कंदो, तव्हां में इरिटेबिलिटी ईंदी, तव्हां में प्रोजेक्शन ईंदी, ॿियनि खे इल्ज़ाम ॾियणो, गुस्सो अचणु शुरू थी वेंदो, दिलि ख़राबु थींदी, बेचैनी पैदा थींदी, स्टडी मां दिलि खटी थी वेंदी। इहो ई हूंदो मूंसां ॿियनि ज़ुल्म कयो आहे, मां कुझु कोन कयो। ठीकु है, त इन शयुनि खां बचण जे लाइ ज़रूरी आहे त माण्हू पंहिंजो कमु कहिड़ो हूंदो आहे, जेको बुनियादी रोल आहे हूअं त मुंहिंजा वॾा कम आहिनि। मां फादर बि आहियां, मां हस्बैंड बि आहियां, मां ब्रदर बि आहियां, मां फ्रेंड बि आहियां, मां सन बि आहियां। मुंहिंजा मल्टीपल रोल आहिनि, जेके उहे परमानेंट रोल आहिनि, उहे नेचुरली एस्टेब्लिश थी विया आहिनि। हिन वक़्तु जेका वक़्त जी ज़रूरत आहे उहा इहा आहे त जेको मुंहिंजो कमु आहे, उहो कहिड़ो आहे। आई एम स्टूडेंट ऑफ 4th ईयर या फाइनल सेमेस्टर फिजियोलॉजी सेमेस्टर। ये कमु आहे मुंहिंजो। कमु कहिड़ो थी वियो, ख़ाली सब्जेक्ट पढ़ो, उन्ही खे डिफाइन करणो, उन्ही खे पूरो करणो, ॿियनि कमनि खे फ़िलहाल पासे। पर अगरि को अर्जेंट कमु आहे त हुनजे टाइम खे तव्हांखे मैनेज करणो पवंदो, पर इम्पॉर्टेंट आहे त उनखे उन खाने में खणी ईंदो। ठीकु है, काफ़ी थी वियो मेरे ख़्याल में। सवालनि जे लाइ असां वटि वक़्तु आहे 10 मिंटनि में जेके सवाल जवाब थी सघनि था उहे कयो। सर जेको अगरि क्राइम्स वग़ैरह थींदा आहिनि न, उहो सुपर ईगो में अचे थो, सुपर ईगो में। पर उहो कीअं थो अचे, जे फंक्शन्स ॿुधाइनि न, फ्राइड ईगो, सुपर ईगो। पर जेके क्राइम्स वग़ैरह थींदा आहिनि या मोस्टली हींअर जेके वाक़िया वग़ैरह हींअर थियनि पिया तक़रीबन, या रेट्स वग़ैरह पंहिंजी सोसाइटी में बि हींअर थींदा आहिनि, इहो कहिड़े असांजे ह्यूमन पर्सनैलिटी जेका आहे उन में कहिड़ी में थो अचे, सुपर ईगो में थो अचे या ईगो में? इहो जेके टॉपिक आहे डेवलपमेंट ऑफ ह्यूमन पर्सनैलिटी, इहो मां कयो पब्लिश आहे। डेवलपमेंट ऑफ ईगो, डेवलपमेंट ऑफ सुपर ईगो, डेवलपमेंट ऑफ ईगो आहे। ऐं इन्ही जेके 4 एस्पेक्ट्स ऑफ पर्सनैलिटी आहिनि, इन बैलेंस कीअं थो थिए। इट असल में जेका आहे उहा बुनियादी ख़्वाहिश आहे। ॿार पैदा थिए थो, अच्छा पाण थोड़ी देर पहिरियों डिस्कस करे वरितोसीं इहो त बेसिकली बुनियादी तौर ते पैदाशी तौर ते इंसान ऐं जानवर में को फ़र्क़ु कोन्हे। जॾहिं जेका पैदाश थिए थी जानवर जी ॿार जी, उन में कॉमन शइ कहिड़ी हूंदी आहे, कहिड़ी शइ कॉमन आहे? कॉमन शइ कहिड़ी आहे? जानवर जे बच्चे में ऐं इंसान बच्चे में कॉमन शइ कहिड़ी आहे? प्रेजेंस ऑफ इट, जेके चइबो आहे साइकिक एनर्जी। छा चइबो आहे उनखे? साइकिक एनर्जी। कंहिं बि जानवर जो बच्चो पैदा थियण खां फौरन पोइ उथण जी कोशिशि करे थो। केरु थो चए तूं उथ, केरु थो चएसि? छा हुन ज़हन थो इस्तेमालु करे मां उथां, उथी करे पोइ माउ जे थण वठी करे खीरु पीअ,
वो थी करे मां जो थण ॻोल्हण जी कोशिशि कंदो आहे ई कोन्हे केरु थो सेखारेसि छा उहो भाणे थो बुख लॻी आहे हाणे बुख लॻी आहे मां हाणे उथां वञी खीर ॻोल्हियां किथे आहे माण्हू जो बच्चो पैदा थियण सां पहिरियों कमु कहिड़ो कंदो आहे किरायो कंदो आहे रोअंदो आहे केरु थो चएसि रो हाणे छा ॿार पेट में रोअंदो आहे साईं चए थी कोन थियो ॿार अचण सां छो थो रोए इहो रोअण हिकिड़ो रिफ्लेक्सिव एक्टिविटी आहे जेका पंहिंजो पाण ऑटोमेटिक थींदी आहे जेका हुनखां इड कराए उन फ़ाइदो कहिड़ो थिए थो ॿार खे कहिड़ी नीड हूंदी आहे मोस्ट अर्जेंट नीड कहिड़ी आहे ॿार जो पैदा थियण सां इन खां बि वधीक तोखे खाधो न मिले घणा ॾींहं त ज़िंदा रही सघंदी साह खणणु ॿार जॾहिं माउ जे पेट में हूंदो आहे चाहे जानवर जो हुजे या इंसान जो त हुनजी ऑक्सीजन जी जेका ज़रूरत आहे साह खणण जी उहा माउ जे साह खणण जे ज़रिए पूरी थी वेंदी आहे पेट खां ॿाहिरि अचे जेसीं ताईं हुनजी जेका अम्बलाइकल कार्ड आहे उनखे कट या लेप न कबो तेसिताईं ॿार अड़को न करे छो त रत जो रिश्तो मौजूदु हूंदो आहे ऑक्सीजन मिली रही जीअं हुनखे कट कबो ऑक्सीजन सप्लाई या फिर साह जी जेका उहा बंदि थी ॿार जो साह मिले ठीकु रत जी छो त ॿार जा फेफड़ नेचुरल कोन हूंदा उहे बंदि हूंदा आहिनि जीअं फूकड़े मां हवा कढी छॾिजे त उहो पाण में कोलैप्स थी वेंदो आहे ऐं स्लिपरी हूंदो अंदरां हिकदमि कोन्हे खुलंदो त इट उन खां ऑटोमेटिक रड़ थी करे रड़ करण सां छा थींदो आहे ॿार जा जेके लंग्स आहिनि उहे ओपन थी वेंदा ओपन थी करे उहो साह खणणु शुरू करे ऐं जेको ॿार रोअंदो कोन आहे उनखे छा कबो आहे थप्पू हणंदियूं आहिनि ठीकु आहे ऐं जेतिरो देरि सां रोअंदो ओतिरो हुनजो डैमेज थींदो छो त साह कोन मिलंदो ऐं दिमाग़ सभु इंसान जो नफ़ीस जेको जिस्म आहे इंसान जिस्म नफ़ीस हिसो जेको सेंसिटिव टू ऑक्सीजन सप्लाई उहो ब्रेन आहे विदिन सेकेंड्स में ब्रेन डैमेज थी वेंदो आहे त अहिड़ा ॿार जेके रोंदा कोन आहिनि उहे ॿुॾल ॿार पैदा थींदा आहिनि इहे ॿार अॻिते हली करे कंहिं न कंहिं खड़बड़ी जो शिकार थींदा आहिनि या उनखे झटका थींदा आहिनि या वरी ज़हनी ग्रोथ कान हूंदी सिंपल हूंदो या वरी ॿिया कंहिं इशू हूंदो ठीकु आहे हीउ त पूरो करे पोइ वधीक त इड अच्छा हाणे इड साबित थींदो त पहिरियां त ॿारु रोए थो उनखां अलावा ॿार जे वात ते अगरि तव्हां आङुर रखंदव छो ॿार केरु थो चए ॿार खे त ईअं करे अगरि मदर पंहिंजो निपिल आहे त ब्रेस ते ॿार जे वात ते रखे थी ॿार ट्यूशन में केरु थो चए ॿार खे तव्हां हाणे ईअं करे थो खीर मिलंदो चेस इहो इड आहे इहा छा आहे इहा इड आहे जेका ॿार खां ऑटोमेटिक इंक्रीज़ कराए जेके हुनजी ज़िंदगी जो ज़मानत आहे ठीकु आहे त इड जो कमु कहिड़ो आहे टू परफॉर्म सर्टेन एक्टिविटीज़ विच आर मैंडेटरी फॉर लाइफ त हू उन ऑर्गेनिज़म खां उहे एक्टिविटीज़ परफॉर्म कराए उहे कमु कराए जंहिंसां हुनजी ज़िंदगी खे पका मिली सघे ॿार खे मच्छर खाए त ॿार छा कंदो आहे सर कंदो आहे सर कोन सिखियो ॿार रोअंदो मक़सदु छा हूंदो आहे रोअण जो त मूंखे बचाए यानी टू डिफेंड हिमसेल्फ यानी जेको इड आहे उहो ॿार खे कंहिं बि क़िस्म जे नुक़सान खां डिफेंड करण जे लाइ अलाह ताला बुनियादी तौर ते इहा शइ रखी छॾी ठीकु आहे जानवर में इहा जीवति मौजूदु आहे फ्रॉम बर्थ टू डेथ इड जी मौजूदु हूंदी आहे पर छाकाणि त इंसान में सोसाइटी सां रिलेशनशिप में अचे थो त पोइ हुन में ईगो पैदा थिए थो छा थो पैदा थिए इड मंझां ईगो पैदा थिए थो जेको मूंखे थो हीअं करे हीअं न करे छा करे यस सेखारिबो आहे ॿार खे माउ सम्झंदी आहे उनखे न हीअं न कर थप्पू हणेसि थी रोकेसि बि थी खची बंदि करणु कुझु माण्हू मानचो असांजे पाड़े में उनजी सज़ा अजीब तरीक़ो हूंदो हुनजो हूंदो आहे न इहो जेके चइबो आहे आवाज़ विच में ॿुधो रखी आहे छा थियो हुन फ्लैटनि या कमरनि जे विच में विच में
एयर जे लाइ एग्जॉस्ट यस लाउड बि ऑन यूज़ पोइ असां रहंदासीं मथां हेठां गुज़रंदो पोइ माई छा कंदी हुई जॾहिं ॿार ॿार खे वठी करे उन वाड़े तरह बंदि करे छॾींदी ॿ ॿार करीब 3 ॿार ते वाड़े हूंदा 2 कलाक रेडियो कंदा असां आज़ादु हूंदा ठीकु आहे त इहा शइ ॿार खे छा थी सेखारे ईगो सेखारे तव्हां हुनजे ज़हन में हुन जेको इट माना जानवर आहे तव्हां जानवर खे सेखारींदा त हुनमें ईगो पैदा थिए त कहिड़ी शइ सही आहे कहिड़ी ग़लति आहे जीअं जीअं माण्हू वॾो थींदो उनजी सोशल इंटरेक्शन थिए थी पंहिंजे पाड़े वारनि सां फैमिली जे ॿियनि ॿारनि सां पोइ स्कूल सां पोइ वरी सोसाइटी में जितां हुनमें सोशल सेंस अचे छा थो अचे सोशल सेंस जेको उनखे सुपर ईगो सेखारे जॾहिं इट में पैदा थियो ईगो में पैदा थींदो सुपर ईगो में पैदा थींदो ईगो आइडिया जेको माण्हू पाण आइडियल थियणु चाहे ठीकु आहे ऐं इट जो बुनियादी कमु छा आहे टू फुलफिल दी नीड्स इट जो बुनियादी कमु कहिड़ो थियो टू फुलफिल दी नीड्स पोइ हुन में नीड्स बि अची वियूं विशिस बि अची वियूं इन जो 3 टाइप्स हूंदियूं इट जो बुनियाद करे थो 3 टाइप्स ऑफ नीड्स ते विशिस ते नंबर 1 नीड फॉर फूड जिनमें एयर भी अची हुई वाटर भी अची वियो नंबर 2 नीड फॉर सिक्योरिटी पाण खे बचाइण नुक़सान जीत ॼणा या ॾाढा खे खाई न वञे जंहिंजे करे ॿार में छा पैदा थींदी आहे एग्रेशन ॿार भॼणु सिखंदो आहे चकणु सिखंदो आहे फाइट करणु सिखंदो आहे मुक्को हणणु सिखंदो आहे लड़ाई करणु सिखंदो आहे पाण खे डिफरेंट करणु अलाह ताला बुनियादी तौर ते लेकिन पाण खे डिफरेंट करणु ठीकु आहे ऐं थर्ड शइ आहे जेका ज़िंदगी जी ज़मानत आहे उहा सेक्सुअल एक्टिविटी यानी लस्ट ज़िंदगी जी बका छा में आहे बायोलॉजिकल नीड्स फुलफिल करण में आहे खाद खुराक जी हासिल करण जे लाइ इंसान जो बच्चो पैदा थियण सां ई कोशिशि शुरू करे थो जहां जो बच्चो शौरी छो न थो हुजे पर पूरी कोशिशि करे थो इहे शइ अलाह ताला हुन में रखी छॾियो नुक़सान खां बचण जे लाइ का शइ नुक़सान न पहुचाए उहो डैमेज न करे उनजे लाइ अलाह ताला हुन में एग्रेशन रखी आहे छा रखी आहे एग्रेशन विढ़ण जो जज़्बो जो इंसान में विढ़ण जो जज़्बो आहे उहो ॿियनि खे नुक़सान पहुचाइण जो मक़सदु कोन्हे पाण खे बचाइण जे लाइ आहे ऐं नंबर 2 आहे ज़िंदगी जी बका तव्हां पाण जहिड़ो नस्ल ठाहींदो सेक्सुअल नीड्स ठीकु आहे ऐं इहे जेके बि नीड्स आहिनि इहे जेके बि ऑल 3 नीड्स आहिनि इड जो इन सभिनी में हैप्पीनेस आहे ख़ुशी इंजॉयमेंट आहे अगरि खाधे खाने में मज़ो न अचे केरु टाइम कढी करे मूंखे ज़िंदा रहणो हुजे करे मां खाधो खाईंदुसि को खाईंदो को कोन खाईंदो छाकाणि त मूंखे ज़िंदा रहणो आहे जे करे मां हिन सां विढ़ां को कंदो कोन कंदो चलो भला हीअं था कयूं मूंखे नस्ल कान रखणो आहे जे करे मां शादी कयां अगरि शादी करण में इंजॉयमेंट न हुजे हैप्पीनेस न हुजे ख़ुशी जो जज़्बो न हुजे त केरु शादी कंदो सिर्फ़ु बच्चा पैदा कंदा सिर्फ़ु नस्ल क़ाइमु रखंदा केरु कंदो को कोन त अलाह ताला इहे छाकाणि त बुनियादी शयूं आहिनि अलाह ताला इन टिनी एक्टिविटीज़ में बेइंतहा लुत्फ़ इंजॉयमेंट त माण्हू मजबूर थी करे बि ईअं करे ताकि नस्ल क़ाइमु रहे ज़िंदगी क़ाइमु रहे ठीकु हाणे थींदो छा इट जो मक़सदु आहे कि सभु ख़्वाहिशूं पूरियूं करणु पोइ इट नीड्स वधीक ख़्वाहिशूं न थींदियूं इहो इट आहे पोइ ईगो उनखे मैनेज करे वही थोड़ो सोशल सेंस में अची वेंदो पोइ जॾहिं सुपर ईगो अचे थो न तोखे कुझु बि न करणो तोखे रोल मॉडल थियणो आहे जंहिंमें तनाव जो वैसो था थिए थी बिटवीन दी इट ऐं सुपर ईगो चवंदो तूं कुझु बि न कर शादी चए थो त बुक ऐं जोगी कंदा जुन तव्हां सभिनी जोगी थी मरणो आहे छा इहो केरु चवंदो आहे इहो ईगो चवंदो आहे इट चवंदो सॼो जोगी व्यक्ति छा कंदो ज़िंदगी जो लुत्फ़ वठो मज़ो वठो खाओ ऐशी कयो कहिड़ो फ़र्क़ु थो पए दुनिया सॼी ईअं थी करे आहे पोइ सुपर ईगो ऐं इट जे विच में इहा चिकताण शुरू थींदी आहे
वो जो ईगो आहे इहो ॿिन्ही में ठाह पाईंदो आहे। तो भाई मानी खाइणी आहे, मानी के साम्हूं चवंदा कीअं आहे, घणो न खाओ, पेट भरे करे न खाओ, खाओ सही ठीकु आहे, थोरो सेंस पैदा थी अचे, घणो न खाओ। हितां वेठा आहियूं हाणे मां सोचां थो मां चांहि पीअण या मां कटी वई हिते चवंदो कहिड़ो फ़र्क़ु थो पए चांहि पीओ, सुपारी को चवंदो त न हीअ जेका कंटिन्यूटी हले पई आहे ख़राबु थींदी। ईगो छा चवंदो, ईगो मूंखे चए थो बार बार त चांहि जो को रखो थिए लेक्चर हलंदे तूं सुपारी वटि मसलो आहे जी न थोड़ी देर 50 मिनट खां पोइ चांहि पीजे कहिड़ो फ़र्क़ु आहे। यानी जेको ईगो आहे उहो माण्हू में सोशल सेंस ऐं पंहिंजी नीड्स खे बि पूरो कराए थो। इद जो मक़सदु सिर्फ़ु पंहिंजी ज़रूरतूं पूरो करणु। जेके माण्हू क्राइम कनि था उहे इद खे फॉलो कनि था, हुननि में सोशल सेंस, हुननि में मॉरलिटी, हुननि में ईगो, सुपर ईगो आइडियल इशू घटि जिन इशू डेवलप थींदो कोई इंतिहाई सोशल सेंसिटिव माण्हू उहो क्राइम करे कुझु क्लियर थी वियो। डिसिप्लिन बरकरार रखो, लेक्चर हले तो ना। अदी जो सवाल आहे त बज़ाहिर का परेशानी न भी हुजे, को इंसिडेंस, को वाक़ियो, का अहिड़ी स्ट्रेस वारी सूरत हाल घर में ॿाहिरि इकोनॉमिकली, सोशली, साइकोलॉजिकली का न भी हुजे, पर पोइ बि अगरि माण्हू डिस्टर्ब हुजे मिसाल जे तौर ते ऐं डॉक्टर ॾांहुं वञे त हू चवंदो त तव्हां परेशान आहियो, जेकर तव्हां दवा खाओ त ठीकु थी वेंदो, तव्हांखे स्ट्रेस आहे। बज़ाहिर का स्ट्रेस कोन्हे। हिकु सवाल इहो, ॿियो सवाल इहो त उहो कहिड़ो तरीक़ो आहे जो दवाऊं खाइण खां बग़ैर दवाऊं खाइण खां बग़ैर ठीकु थी वञे। अॼु इहो त पाण ॾिसो शुरू में हिते इशारो थी वियो जेको 8 रोल्स ऑफ ह्यूमन बीइंग्स आहिनि। अगरि हू उन मां हर एरिया में का न का कहिड़े कहिड़े तरीक़े सां कंट्रीब्यूट करे थो, परफॉर्म करे थो, जिन खे नॉलेज बि आहे, वो होम्योस्टेसिस पंहिंजो अंदर जो, पंहिंजे फैमिली जो, पंहिंजे सोसाइटी जो बरक़रार बि रखे थो, स्ट्रेस थींदी कान। कहिड़ी ॻाल्हि आहे? ॿी ॻाल्हि इहा त असां वटि जेका स्ट्रेस आहे न उनखे डिफाइन नथो करे सघे। छो? अॻे जॾहिं को माण्हू फोत थींदो हुयो त असांजे पूरे कोर्ट में वॾो हुल थी वेंदो, छा माण्हू आहे ठीकु आहे, खौफ़, हिरास, स्ट्रेस, अच्छा एॾो इहो माहौल ख़राबु थी वियो। या वरी शुरू में जॾहिं बम ब्लास्ट थियो पुछनि घणा माण्हू मरी वियो, माण्हू को कंदो बसि खे रखूं था, बसि 4 माण्हू ज़ख़्मी थिया, अच्छा ॿिनि जूं अखियूं ख़तमु थी वियो, ॿिनि जूं ॿाहूं ख़तमु थी वियो, अॼु त कोन पियो हुजे। जेके माण्हू ज़ख़्मी थिया असां भेट कंदासीं त माण्हू फ़ौत थिया या कोन थिया, माण्हू उहो को करे चलो शुकुर अल्हम्दुलिल्लाह, ज़ख़्मी थिया बसि पोइ खे असां कोन सोचींदासीं कि ज़ख़्मी थिया हू कमु कान्हे विया, हू माज़ूर थी विया, चलो ॿियो धमाको थिए थो चए 10 माण्हू मरी विया, अच्छा 10 मरी विया, नुक़सानु मुसलसल धमाका थियनि था, 50 माण्हू 100 माण्हू 150 माण्हू मरी वियो, त पोइ धमाको थिए थो हिकिड़ो माण्हू मरी वियो, स्ट्रेस थींदी कान। अॼु 50 माण्हुनि जी ख़बर ॿुधो फोत थी आहे, धमाको थियो, उन खां पोइ हिकिड़ी ख़बर थी अचे त अॼु धमाको थियो हिकिड़ो माण्हू मरी वियो,
त तव्हांखे पहिरियां जेतिरो ख़ौफ़, पहिरियां जेतिरी जेका नफ़रत पहिरियां जॻहि थींदी त चवंदो शुक्र अलहमदुलिल्लाह हिकिड़ो मौक़ो आहे न कोन्हे बचा थी वियो, हिकिड़ो माण्हू खां पोइ बचा थी वियो। कंहिं वक़्त में हिकिड़ो माण्हू बहुत वॾो जेको बाकार पइजी वेंदो, यानी इंसान जो ज़हन इहे शयूं एक्सेप्ट करे वेंदो आहे, टॉलरेट करे वेंदो आहे, जीअं हुनखे रियलाइज़ न कंदो आहे त हीअ स्ट्रेस आहे, पर अति स्ट्रेस आहे। त इंसान जो जेको लाशऊर आहे उहो ॾाढो साज़ आहे, उहे इहे सभु ॻाल्हियूं जमा कंदो आहे। इंसानी शऊर जा 3 दर्जा हूंदा आहिनि। हिकिड़ो जेको जंहिंखे चइबो आहे कॉन्शियसनेस, शऊर, जेको अलर्ट आहे, जेको एक्टिव आहे, जेको सोचे थो, जेको ॻाल्हाए थो, जेको सम्झे थो। ॿियो हूंदो आहे सब कॉन्शियसनेस जी हेठि सतह, जंहिंखे चइबो आहे जेको को स्टेट्स हूंदियूं आहिनि, बफर ज़ोन स्टेट्स, जेके तव्हांखे परेशान थी करे उहा उनखे पहले तक थिए तव्हांजे ज़हन तक ॻाल्हाई वई त तव्हांखे मां हिन ॻाल्हि खे छॾियो छो जो परेशान आहियां, मां कहिड़ो मसइलो ठहे त तव्हांजे ज़हन खां बाक़ी कोई ॻाल्हि थी वई उन से अची वेंदी जंहिंखे तहत शोर चइबो आहे। शोर जी हेठि सतह वेंदी आहे, पर जॾहिं वरी फारिग थींदो, जॾहिं रिलैक्स हूंदो त वरी साॻी ॻाल्हि ॿाहिरि अची वेंदी, वरी परेशान थींदो, वरी कुझु ॾींहंनि खां पोइ छा थींदो, इहा ॻाल्हि तव्हांजे ज़हन मां हमेशह गुम थी वेंदी, उहा हाली वेंदी तव्हांजी लाशऊर में, तव्हांखे ख़बर ई कान्हे। हाणे लाशऊर में तव्हांखे आहे कुझु तव्हां वाक़ई सां भुलाए चुका आहियो, पर उहा ॻाल्हि तव्हांजे लाशऊर में रहंदे छा कंदी आहे, छाकाणि तव्हांखे डिसलाइक कयो। मां अगरि कंहिंखां पुछा कयां तॾहिं जॾहिं तव्हां 3 सालनि जा हुयो, तव्हां पंहिंजी डायरी लिखो, सभु एक्टिविटीज़ जेके कम तव्हां 3 सालनि में कया उहे सभु लिखी सघो था। छो तव्हां कया छा हुया, उहे किथे आहिनि, तव्हांजे लाशऊर में मौजूदु आहिनि। कंहिं चाचे, कंहिं मामे, अम्मा, बाबा, कंहिं टीचर थप्पड़ मारी, को टेंशन पहुचायो, को नुक़सानु थियो, उहो तव्हांजे लाशऊर में अधी भेण जी मौजूदु आहे। यस हाणे छा थींदो त जितां जितां तव्हांखे टेंशन मिलियो तव्हांजे लाशऊर में मौजूदु आहे, तव्हां घिटी मां गुज़रियो, कंहिं स्कूल मां गुज़रियो, कंहिं मार्केट प्लेस में वियो, उन मार्केट में मिलंदड़ जुलंदड़ का बि शइ तव्हांजी नज़र अची वई, वो कलर, टाइम, वाक़ियो, माण्हू, उनजी शेप, का बि ॻाल्हि भले तव्हांजे शऊर में न अचे, पर लाशऊर उनखे पकड़े वठंदो। उहो छा कंदो, तव्हांखे तकलीफ़ कंदो, तव्हांजो ध्यानु छिकाईंदो। मिसाल तौरु कीअं छिकाईंदो, तव्हांखे विसरी विया, चकर अचंदा, मैदो ख़राबु थी पवंदो, हथ पेर सुन थी था वञनि, मथे में सूर आहे, कननि ते तार चढ़ी था वञनि, कॾहिं कॾहिं नज़र घटि थी वई आहे, पोइ छा करियो, सम्झी वियो। सो हीअ इहा ॻाल्हि आहे। हाणे पोइ इन जो इलाजु दवाउनि में कोन आहे, 100% मां चवां थो तुंहिंजो इलाजु दवाउनि में कोन आहे, इहो इलाजु आहे साइको एनालिसिस में। यानी तव्हां खां डायरी लिखाइजे, तव्हां खां ॻाल्हियूं पुछा कजनि, उन वाक़े ते पहुचजे, जॾहिं तव्हांखे वाक़ई यादि अची वियो, जॾहिं वाक़ई यादि अची वियो त तकलीफ़ ख़तमु। हाणे जो ॻाल्हि दवा ते डॉक्टर दवा छो थो लिखे, छो था लिखनि। नंबर पहिरीं ॻाल्हि त डॉक्टरनि में एतिरी स्किल कान्हे। स्किल इन जे करे कान आहे छाकाणि अहिड़े डॉक्टरनि जी नीड कान्हे, अहिड़े डॉक्टरनि जी नीड बि कान्हे। असांजी सोसाइटी में जेको ट्रेंड पैदा थियल आहे उहो इहो आहे त दवा लिखी ॾे, सभु का दवा त लिखी ॾे, ठीकु। तॾहिं जंहिं शइ जी मार्केट हूंदी आहे वखर उहो कमु हूंदो आहे, माण्हू खणी उहा शइ हूंदी आहे। ऐं ॿियो जेको इहो त जेको साइको एनालिसिस, साइकोथेरेपी इलाही टाइम कंज्यूमिंग आहे। असां वटि जिते मां प्रैक्टिस कंदो आहियां लम्स में या किटू में, जेका गवर्नमेंट प्रैक्टिस आहे, मां अगरि वियां थो ऑफिस में त मां ॾिसां 40 पेशेंट, मूंखे ॿुधायो 2 या 3 कलाक 40 पेशेंट मां कीअं ॾिसां, कोन ॾिसी सघंदो माण्हू, मजबूरन दवा लिखणी पवंदी। ऐं जेको माण्हू अचे थो, अगरि माण्हुनि खे टाइम पीरियड प्रैक्टिस में ॾियां बि थो त मुसीबत कहिड़ी थींदी आहे, असां एॾो टाइम था लॻायूं, ॿारनि जी छा न सिर्फ़ु ॾाढो ॻाल्हियूं करे करे मोकिले छॾियो। तॾहिं मां बेकार तरीक़े जो डॉक्टर बिज़नेसमैन आहियां, जो मां पंहिंजा माण्हू आहियां, छो इन शइ जी नीड कोन्हे, औकात कोन्हे। हक़ीक़त जी बिल्कुलु ठीकु आहे त माइल्ड मॉडरेट प्रॉब्लम में का बि दवा कान लिखे सवाइ सीवियर प्रॉब्लम, पर छाकाणि त वक़्तु हालात अहिड़ा थी विया आहिनि जो माण्हू कुझु कोन्हे करणो थो।
मां त सुपरवाइज़र बि आहियां त मुंहिंजा ट्रेनिंग बि आहिनि एसटीपीएस जा एमडी जा एसटीपीएस न एमडी जा डिप्लोमा जा उन्हनि खे इहे शयूं मां घटि सेखारियूं त जेका शइ प्रैक्टिस में अचे ई कान थी त खामखा माण्हू ते बि मथो छो आहे त ॿी ॻाल्हि जेका मां पंहिंजी फैकल्टी में कंदो आहियां लम्स में उहा ई आहे त सेक्रेटरी असुल में ही असांजे मुआशरे जी फील्ड आहे ई कान हीअ आहे एडवांस कंट्री जो माहौल जिते इलाज जूं सभु रिक्वायरमेंट पूरियूं थियनि थियूं पर अगरि माण्हुनि खे इशू प्रॉब्लम आहिनि पर उनखे छा कजे जेकॾहिं बंदि त कोन थी करे सघिजे त उनजे करे जेको तरीक़ो हले थो सो हले थो दवाउनि जो तरीक़ो ऐं ॿी ॻाल्हि जेका माण्हू कंदा आहिनि त दवा जूं दवाऊं खाईंदो त आदी थी वेंदो नेवर 100% कॾहिं ई कोन्हे इन जे करे त जेको प्रॉब्लम आहे उनखे दवाऊं ठीकु कोन कंदियूं उनखे दवाऊं मुकल तौर ते ठीकु कोन कंदियूं मेडिसिन जो रोल जस्ट 30 to 40% आहे बाक़ी 60 to 70% रोल जेको आहे जेके ह्यूमन रोल्स मुख़्तलिफ़ आहिनि जंहिंमें काउंसलिंग आहे CBT आहे फैमिली थेरेपी आहे ऑक्यूपेशनल थेरेपी आहे मैरिटल थेरेपी आहे एजुकेशनल थेरेपी आहे मल्टीपल नंबर ऑफ साइकोथेरेपी आहे लेकिन उहे तव्हां कयो कोन था दवा सां तव्हांखे रिलीफ त मिली वेंदो प्रॉब्लम ख़तमु कोन थिए और तव्हांजो डॉक्टर साहब मां ठीकु आहियां बिल्कुलु केरु केतिरी फीस भरे सघंदो आहे गिदूर खे ईंदो ई कोन पोइ पागल आहिनि चरियो हाणे मां गिदूर जो आहे न फीस माण्हू भरे कोन सघंदो कुझु डॉक्टर साहब छॾेसि भराने पेशा दवाऊं बंदि थियूं हिकु ॾींहुं ॿ ॾींहं अच्छा दवा खे हिकदमि बंदि बि कोन थो करे सघे छो ॿ टे महीना माण्हू खाए थो त उहो जिस्म खे एडप्ट करे ईंदो दवा आहिस्ते आहिस्ते बंदि थी 4-5 महीना त लॻी वेंदा जो हिकु दफ़ो आहे ऐं बंदि थियण खां पोइ बुनियादी प्रॉब्लम हल कोन्हे त जल्दी मौजूदु आहे कुझु हिन खां वरी साॻियो जाए थींदो वरी माण्हू पाण दवा वठी खाईंदो ख़बर त कहिड़ी दवा खाईंदी आहे इहो दवा जो आदी कोन थियो पर बीमारी बुनियादी तौर ते ख़तमु ई कान थी उन जे करे उहा बीमारी बार बार मथे थी अचे उन जे करे माण्हू खे दवा खाइणी थी पए दवा आदी कान कंदी आहे सवाइ हिकिड़े ग्रुप जे जेको मक़सूद ग्रुप आहे जो स्लीपिंग पिल्स उहो त काउंटर पिल्स बाक़ी का बि दवा कोन्हे जेका आदी कंदी ठीकु आहे टाइम कोन्हे को पाण खे वरी हिकिड़ो ॿियो बि लेक्चर ॿुधणो आहे उन खां पहिरीं पाण खे थोरी ब्रेक करणी आहे इन जे करे वधीक महिरबानी थैंक यू